बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अलहाजो जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾई न पचारे मिढ़निया महिरबान खड़ो। तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं सपड़ ऐं सेकड़ो, तूं ॾातार ऐं ॾोह, तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान अव्हां जी पंहिंजी हिन माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में दिलि जी गहराई सां अव्हां सभिनीनि खे भलीकार चवां थी। जॾहिं प्रोग्राम जी मां शुरूआति कंदी आहियां त दुआई बेत हूंदा आहिनि, ऐं उन खां पोइ हिकिड़ी लाइन मुंहिंजी ॾाढी फिक्स्ड हूंदी आहे हमेशह, त उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। पर जेकॾहिं ठीकु न बि आहियो त अलाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब पाक अव्हांखे सिहतयाब करे, ऐं तंदुरुस्ती चयो वेंदो आहे त वरी नेमत आहे, वरी दौलत आहे। जेकॾहिं इंसानु ठीकु न आहे, तंदुरुस्त न आहे, त पोइ का बि शइ, का बि ख़ुशी इंसान खे भाईंदी कोन आहे, का बि ॻाल्हि इंसान खे वणंदी कोन आहे। केतिरी बि ख़ुशी वारी उहा सिचुएशन हुजे, घर जो जेतिरो बि ख़ूबसूरत माहौल हुजे, पर उहो वणंदो कोन्हे को। त अलाह साईं असां सभिनीनि खे सिहतयाब फ़रमाए, ऐं सिहत वॾी दौलत आहे, पंहिंजे हथ में बि हूंदो आहे। कॾहिं कॾहिं जेकॾहिं का शइ असांखे महसूसु थींदी आहे न, उनखे छॾे ॾींदा आहियूं। हेल्थ जो कोई इशू हूंदो आहे त पोइ उहो चवंदा आहियूं त को प्रॉब्लम छॾे ॾिबो आहे त पोइ वधी वण थी वेंदो आहे। त मसइलो जॾहिं वॾो थी वेंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ उनखे वरी सॉल्व थियण में बि उहो टाइम लॻंदो आहे। त उन सां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ असांजी हेल्थ ॾाढी डिस्ट्रॉय थींदी आहे, असां ॾाढा डिस्टर्ब रहंदा आहियूं। नाज़रीन, अॼु सभिनीनि ॻाल्हियुनि खे छॾियूं था। पहिरीं ॻाल्हि इहा कंदसि त 21 रमज़ान आहे, 21 रोज़ो आहे, ऐं 21 रोज़े ते हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत जो ॾींहुं आहे। दुनिया जी उहा हस्ती, दुनिया जी वाहिद उहा हस्ती जेका काबे मां आई, दुनिया जी उहा हस्ती जंहिंजो पहिरियों लुआब हज़रत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुबान बणिजी, ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण ई चयो त आउं इल्म जो शहर आहियां, ऐं हज़रत अली करमुल्लाह वजह जिन इल्म जो दरवाज़ो आहिनि। उनजे पोयां जेको रीज़न ॿुधायो वञे थो, ॼाणायो वञे थो, उहो इहो आहे त हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो पहिरियों जेको लुआब आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ुबान हुई। अच्छा जी जनाब, उन खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि करियूं था, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण फ़रमायो त अली, फ़ातिमा, हसन ऐं हुसैन असीं सभु जन्नत में गॾु रहंदासीं। दुनिया जी उहा हस्ती जंहिंखे रब पाक इल्मु नसीब फ़रमायो, ऐं दुनिया जी उहा हस्ती जंहिं वटि को बि सवाली वापसि मोटी न वियो, को बि इंसान जॾहिं पंहिंजो मसइलो खणी आयो त उहो मसइले जो हल वठी वञण खां बग़ैर वापसि न वियो। दुनिया जी उहा हस्ती जंहिंजो घराणो इस्लाम जी बका जो सबबु बणिजे थो। दुनिया जी उहा हस्ती जंहिंजो घराणो, जंहिंजे करे इस्लाम जो परचम अज़ीम रहियो। दुनिया जी उहा हस्ती जंहिंजे घराणे सां इस्लाम जी सुञाणप आहे। दुनिया जी उहा हस्ती जंहिंजे घराणे खे जेकॾहिं ॾिसिजे थो त क़ुर जी कुल तफ़सीर आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी अॼु शहादत आहे, 21 रोज़ो आहे। मां चाहींदसि त अॼु असां उन्हनि जे किरदार ते ॻाल्हायूं, उन्हनि जी ज़िंदगी ते ॻाल्हायूं, उन्हनि जो हिकु हिकु लफ़्ज़, हर कॉल उन्हनि जो अख़लाक़ ज़िंदगी जी तरफ़ असांखे वठी वञे थो, ऐं उन्हनि जो ज़िंदगी जो सॼो पैटर्न यकीनन क़ुर जी तफ़सीर ज़रूरु आहे। नाज़रीन, अॼु ॾाढो ख़ूबसूरत ही प्रोग्राम थियण वञण वारो आहे। कुझु देरि में असांखे अलामा साहिबु जॉइन कंदा, त मां चाहींदमि त उन्हनि सां असां डिस्कस करियूं, ऐं हीउ प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचे। हिन पूरे प्रोग्राम सां जॾहिं उहो लाइव पहुचंदो आहे अव्हां ताईं, त कुझु स्पॉन्सर्स हूंदा आहिनि। उनमें साथ नेल्सन जो मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो। ऐं नेल्सन पैंट जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त नेल्सन पैंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे, छाकाणि जो नेल्सन पैंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घरु सभ खां ख़ासि आहे, सभ खां अहम आहे। अच्छा, उनखां अलावा तव्हां नेल्सन जी फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था। उनखां अलावा नाज़रीन, अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ जो क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। रमज़ान मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, क्विज़ जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे। क्विज़ जंहिंखे चयो वञे थो त ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। सो क्विज़ जो ऐं नेल्सन जो भरपूर साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में। ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव हली रही आहे। जेकॾहिं फेसबुक ते अवी ॾिसंदव त महरान एंटरटेनमेंट जे नाले सां पेज ठहियलु आहे, उते सेगमेंट टू सेगमेंट असां लाइव अचूं पिया। ऐं उनखां अलावा जेकॾहिं यूट्यूब ते तव्हां वेंदव त महरान टीवी जे नाले सां चैनल बि मौजूदु आहे, सो तव्हां उनखे बि सब्सक्राइब करे सघो था।
ऐं उते बि प्रोग्राम्स अपलोड कया वेंदा आहिनि त तव्हां ॿिए ॾिहाड़े ते जेको गुज़िरियल प्रोग्राम आहे उहो बि ॾिसी सघो था। अच्छा, स्क्रीन ते ॾिनल हेठि नंबर बि हले पियो, तव्हां उहो नंबर बि डायल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिलु थी सघो था। ऐं जेको बि सुवालु अव्हांजो हूंदो, अलामत साहिबु तशरीफ़ फरमा हूंदा मुंहिंजे प्रोग्राम में, त मां चाहींदमि तव्हांजो सुवालु जेको आहे उहो उन्हनि जे अॻियां रखूं ऐं उनजो जवाबु बि वठूं। आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां कराईंदी हलां थी। पहिरियों नंबर सीट ते मूंसां सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि। माशाअल्लाह सां ॾाढो सुठो आवाज़ु उन्हनि जो आहे, ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ जा पाण मालिक आहिनि। तव्हांखे अदा भली कार चऊं था अस्मत रमज़ान में। अस्सलाम वालेकुम जी। उन खां अलावा शिज़ा जावेद असां सां गॾु मौजूदु आहे। शिज़ा नात ख़्वां आहे, उन खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। शिज़ा खे बि भली कार चऊं था अस्मत रमज़ान में। उन खां अलावा जनाब असां सां हुनज़ा आफ़ताब मौजूदु आहे। हुनज़ा खे बि असां हुनैज़ा खे बि असां भली कार चऊं था अस्मत रमज़ान में। कीअं आहियो? ठीकु आहियो? माशाअल्लाह। मां चाहींदसि त पहिरीं असां हम्द खां शुरूआति कयूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ तव्हां ताईं पहुचाईंदासीं सरताज हफ़ीज़ ताहिरी साहिब जिन जो। जी तव्हां बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ बाझ भरिया रब बानन ते तुझी कावड़ कान ठही सघंदी ओ करीम सांजी हीअ चमड़ी हिक चिड़े गबी कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते तुझी कावड़ कान ठही सघंदी ओ करीम सांजी हीअ चमड़ी हिक चिड़े गबी कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते तुझी दोज़ख वारी बाह कना हिन बाह भी आहे पनाह घुरी तुझी दोज़ख वारी बाह कना हिन बाह भी आहे पनाह घुरी पो कीअं तुझी उन दोज़ख में पो कीअं तुझी उन दोज़ख में इंसान जी ज़ात रही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते मौला तू भी हुजी मुहम्मद भी हुजे असी पोए बन धड़का थी निकरूं मौला तू भी हुजी मुहम्मद भी हुजे असी पोए बन धड़का थी निकरूं बकरी महुजे के दीब हुजूं बकरी महुजे के दीब हुजूं इहा ॻाल्हि त कान ठही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते तोड़े बेहद बदनाम आया तब तुझे नबीअ जो गुलाम आया तोड़े बेहद बदनाम आया तब तुझे नबीअ जो गुलाम आया दिल बेॾऊं ट्राह करे त करे दिल बेॾऊं ट्राह करे त करे दिल यार ॾहां न टही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते तुझी कावड़ कान ठही
सघंदी ओ करीम सांजी हीअ चमड़ी हिक चिणग बि कान सही सघंदी ओ बाझ भरिया रब बानन ते सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। 21 रमज़ान 21 रोज़ो जिनकी ट्रांसमिशन लाइव नाज़रीन अज़मत रमज़ान मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां अवां ताईं पहुचाई वञे पई ऐं 21 रोज़ो मौलाए कायनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत ऐं शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जंहिंखे साथ नसीब थियो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी न्याणी हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्ह जिन जो ताहिरा तैयबा जिन जो लक़ब हुयो ऐं उन्हनि जी ज़िंदगी जो उहो पैटर्न यकीनन हिकिड़ो इंसान ज़ात जे लाइ मिसाली पैटर्न आहे। उन्हनि जो किरदारु इंसान ज़ात जे लाइ हिकिड़ो मिसाली किरदारु ज़रूरु आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन खे हैदर जो लक़ब मिलियो ख़ैबर जी जंग खां पोइ ऐं हैदर जो लक़ब ॾियण वारी जेका ख़ातून हुई उहा संदन वालिदा हुई अली फ़ातिमा असद बिनते असद रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन उन्हनि खे ख़ैबर जो हैदर जो लक़ब ॾिनो ख़ैबर जी जंग खां पोइ। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी उहा हस्ती जिन खे जंग सां तमामु घणो इश्क हुयो प्यार हुयो मुहबत हुई ऐं उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो महवर हुयो त आउं इस्लाम जे नाले ते हमेशह जंग कयां जेका बि जंग हुजे उहो इस्लाम जे लाइ हुजे ऐं पंहिंजो हमेशह जॾहिं बि जॾहिं पंहिंजो मामिलो ईंदो हो त पाण जनाब कंहिं बि कंडीशन में हूंदा हुया त पोयां हटी वेंदा हुया ऐं उन्हनि इहो बि असांखे हिकिड़ो मैसेज ॾिनो त अलाह जी रज़ा ख़ातिर आउं जंग करियां पियो अलाह जी रज़ा ख़ातिर ऐं कंहिं बि इंसान खे जेकॾहिं मारियां पियो त उन में रज़ा रब जी आहे। पंहिंजी उन पर्सनल करे खां पाण ॾाढो परे हटी वेंदा हुया। केतिरा ई मिसाल मिलनि था जिन खे ॿुधंदे जिन खे पढ़ंदे असांखे ख़बर पवंदी आहे त यकीनन संदन जेका ज़िंदगी आहे उहा क़ुर जी कुल तफ़सीर आहे। हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो पूरो घराणो जेकॾहिं असां हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ज़िंदगी खे ॾिसूं था हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ज़िंदगी खे ॾिसूं था त यकीनन सम्झ में अचे थो त क़ुर जी जेकॾहिं तफ़सीर थी सघे थो कोई इंसान त उहो उन्हनि जी ज़िंदगी जो पूरो पैटर्न आहे। अॻियां वधूं था असां नातिया कलाम ॿुधंदासीं शिज़ा खां। शिज़ा जावेद सां गॾु आहिनि। जी बिस्मिल्लाह तव्हां कयो। सैयदिना व मौलाना मोहम्मद वाला सैयदिना अली व सैयदतना फातिमा व सैयदतना ज़ैनब व सैयदिना हसन व सैयदिना हुसैन वाला आलिहि व सहबिहि व बारिक वसल्लिम व बारिक वसल्लिम। वो किसी दर का सवाली नहीं होने देते, वो किसी दर का सवाली नहीं होने देते, ऐसा बढ़ते है कि खाली नहीं होने देते, वो किसी दर ढाप लेते हैं मेरे सारे गुनाहों को हुजूर, ढाप लेते हैं मेरे सारे गुनाहों को हुजूर, मेरी सूरत को वो काली नहीं होने देते, वो किसी दर उनके सदके मेरी तकलीफ दबी रहती है,
तकलीफ दबी रहती है, वो मेरे गम, वो मेरे गम, वो मेरे गम को मिसाली नहीं होने देते वो किसी दर। सुभान अल्लाह जी, माशाल्लाह माशाल्लाह, सुठो आवाज़ आहे तव्हांजो ऐं तव्हां प्रैक्टिस कंदा रहंदा तव्हां माशाल्लाह सां ॾाढी सुठी नात खां बणजंदी शेज़ा जावेद। अच्छा जी, असां सां हुनैज़ा आफ्ताब बि मौजूदु आहे, छो न हुनैज़ा खां असां नातिया कलाम ॿुधूं। हुनैज़ा बिस्मिल्लाह करियो अवां। अच्छा हुनैज़ा, पहिरियों मां ब्रेक वठां, शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे, ब्रेक खां पोइ तव्हां खां ॿुधूं था। नाज़रीन, अज़मत रमज़ान में साही जी तरफ़ अॻियां वधूं था। नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट आलामाया जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं 25% वधीक तव्हांखे कवरेज ॾींदो आहे, एक्स्ट्रा कवरेज तव्हांखे ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां घटि पेंट जी मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो। उनखां अलावा नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। इफ़्तारी जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। हर महिमान जे इस्तक़बाल में, हर पार्टी जी रौनक में क्विज़ शरबत लाज़मी आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई खलके खूब, पाण ई तालिब तिन जो। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवांजी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। नाज़रीन, जंहिंसां भरपूर साथ नेल्सन पैंट्स जो मौजूदु आहे। नेल्सन पैंट आलामाया जो नेशनल पैंट ब्रांड आहे ऐं तव्हां कलर कंसल्टेंट सां बि राब्ते में अची सघो था ऐं फ्री कलर एडवाइसरी सर्विस इस्तेमालु करे सघो था, जंहिंजे ज़रिए तव्हां क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में ईंदव ऐं पंहिंजे घर खे अमी ख़ूबसूरत बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो क्विज़ जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, अॻियां वधूं था। अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब असांखे ज्वाइन करे चुका आहिनि। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। जी अल्लामा साहब, तव्हांजे वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं ऐं अल्लामा साहब खां अलावा असांखे ईशा मोहम्मद फारूक बि ज्वाइन कयो आहे। तव्हांखे बि अज़मत रमज़ान में असां भलीकार चऊं था। अल्लामा साहब, अॼु 21 रोज़ो आहे ऐं 21 रोज़े ते मौलाए काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जी शहादत आहे। मां चाहींदसि त हुन बाबति तव्हां बयानु फरमायो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन, अम्मा बाद। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अॼु 21 रमज़ानुल मुबारक यकीनन दुनिया इस्लाम जो हिकिड़ो अज़ीम तरीन सानिहो, दिलि ॾुखोईंदड़ सानिहो पेश आयो, जंहिंखे कॾहिं बि फरामोश नथो करे सघिजे। बेशक हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जे हवाले सां चंद ॻाल्हियूं सभ खां पहिरीं मां गोशगुज़ार करणु चाहींदुसि। हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु उहा ज़ात आहिनि दुनिया में जेके मक़ामात ऐं मरातिब उन्हनि खे नसीब थिया, कुझु उन्हनि में उहे मक़ामात आहिनि जेके अल्लाह सुब्हानहू व तआला सिर्फ़ु अव्हां सां ख़ासि फरमाया ऐं ॿिए कंहिंखे बि उहे मक़ामात अता न फरमाया आहिनि। असां संदन ज़िंदगी खे ॾिसूं था त ज़िंदगी में जेको आगाज़ आहे उहो बैतुल्लाह शरीफ़ खां थिए थो ऐं जेको इख़्तिताम आहे ज़ाहिरी ज़िंदगी जो उहो बि ख़ाने ख़ुदा में थिए थो। जी बिल्कुलु। इन मां असांखे इहो इशारो मिले थो त सोणे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा जी जेका ज़िंदगी आहे शुरू खां वठी आख़िर ताईं रब ज़ुल जलाल जी बंदगी में आहे, उन जी बानाइप में आहे, उन जी अहकामात जी पैरवी में आहे। जो पैदाइश बि उन रब ज़ुल जलाल जे घर में ऐं विसाल ऐं शहादत बि उन पाक परवरदिगार जे घर में। ऐं जॾहिं ॼावा सभ खां पहिरीं जेको अखियूं खोले जंहिं ज़ात जी ज़ियारत कयूं, जंहिं ज़ात खे ॾिठूं, उहा का आम ज़ात न, उहा हबीब ख़ुदा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात आहे। सभ खां पहिरीं जिन खे अव्हां ॾिठो पंहिंजे अखियुनि सां विलादत खां बाद, उहो प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरे मुबारक।
ऐं मां गौर पे कयुमि थोरो इन ॻाल्हि ते जी जी ऐं मूंखे ॾाढो लुत्फ़ आयो, मज़ो हा आयो हा हा त अलाह सुब्हानो व तआला खे इहा ख़बर हुई जी त अली जी जेका ज़िंदगी आहे जी हा अॻिते हली उन्हनि सां छा वाक़ियात पेश ईंदा ऐं उन्हनि जी जेका विलादत आहे उहा बैतुल्लाह में अलाह तबारक व तआला जी मर्ज़ी ऐं मंशा सां थी बेशक ऐं जेका शहादत आहे उहा बि खाने ख़ुदा में थी। जी त जॾहिं गौर फ़िक्र पे हलियो त इहो छाजे करे त विलादत काबे में ई छो, जी जी इन में कहिड़ी हिकमत, अलाह ताला खे वधीक हिकमतूं ख़बर हूंदियूं हिन जूं, हा हा पर थोरो मां लुत्फ़ पे वरितो इन ॻाल्हि खे सोचींदे जी त अलाह ताला खे ख़बर हुई त अली जी जेका शादी आहे उहा मुंहिंजे सुहिणे हबीब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुभान न्याणी अल्लाह सां थींदी। सुभान अल्लाह जॾहिं न्याणी कुंवार मुहम्मद मुस्तफ़ा जे घर जी हुजे हा हा त घोट रब ज़ुल जलाल जे घर जो हुजे। बेशक इहा बेशक इहा ॻाल्हि मूंखे एॾी ज़ौक़ मूंखे पैदा कयो मुंहिंजे अंदर में, हा यानी को ईअं न चवे त अली फलाणे जे घर जो न, अली ख़ुदा जे घर जो आहे हा हा ऐं कुंवार मुहम्मद मुस्तफ़ा जे घर सुभान जो अल्लाह, आहे। लड़का है खुदा के घर का, लड़का है लड़की खुदा है के घर का, नबी के घर की। सुभान अल्लाह। वरी जॾहिं असां संदन जी जेका बचपन वारी ज़िंदगी आहे उनखे ॾिसूं था त दुनिया में सभ खां पहिरीं नंढड़नि में जेको 10 सालनि जी उमिरि में ईमान आंदऊं, मुख़्तलिफ़ रिवायात आहिनि। जी हा 10 सालनि जी उमिरि में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ते ईमान आणे ऐं इस्लाम में दाख़िल थिया ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु नंढपिण खां ई माइयत में रहिया, बिल्कुलु ज़ेर तरबियत रहिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ कई, या अल्लाह अली जे सीने खे इल्म, हिकमत, दानाई ऐं नूर सां भरे छॾ। बेशक अल्लाहुम्मा इमला क़ल्बहू, या अल्लाह हिन जे सीने खे मुनव्वर फरमा इल्म व हिकमत सां, नूर सां, दानाई सां। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उहा दुआ क़बूल थी ऐं अल्लाह तबारक व तआला हज़रत मौला मुश्किल कुशा खे इल्मी एतबार सां तमामु वॾो मक़ाम ऐं मर्तबो अता फ़रमायो। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़रमाइनि था, हज़रत अली मौला मुश्किल कुशा खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जे आयात जो इल्म अता फ़रमायो ऐं न सिर्फ़ु क़ुरान मजीद जी आयात बल्कि मौला मुश्किल कुशा खे क़ुरान मजीद जी आयात जे नुज़ूल जो इल्म बि हो त कहिड़ी आयत सगोरी कहिड़े जॻह ते लथी आहे, कहिड़े वक़्त ते लथी आहे ऐं कहिड़े मौक़े ते ऐं कहिड़ी मुनासिबत सां लथी आहे। सुभान अल्लाह। ऐं इहो बि इल्मु हुयो संदन खे त जेके क़ुरान मजीद जूं आयतूं आहिनि कहिड़ियूं नासिख़ आहिनि ऐं कहिड़ियूं मनसूख़ आहिनि, ऐं इहो बि इल्मु हासिलु हुयो त क़ुरान मजीद जूं जेके आयात बय्यिनात आहिनि जीअं उन्हनि जो ज़ाहिर इल्मु आहे, उन्हनि जो बातिनी इल्म बि अल्लाह सुब्हानो व तआला मौला मुश्किल कुशा जे सीने में अता फ़रमायो ऐं उन्हनि खे इहो ख़ुसूसी तौर ते इल्मु अता फ़रमायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह। आलम साहब वधीक मां चाहींदसि त ज़रूरु अहीं डिस्कस कजो। एॾी ख़ूबसूरत ज़ात आहे जंहिंजो ज़िक्र थिए थो त बिल्कुलु घुम थी वञूं था ऐं मां न चाहींदी आहियां त मां इंटरप्ट करियां, पर अव्हां जी इजाज़त सां अॻियां वधूं था। असां वटि हुनैज़ा आफ्ताब मौजूदु आहे ऐं हुनैज़ा खां असां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह करियो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क़त्रा मांगे जो कोई तू
دریا دے دے قطرہ مانگے، جو کوئی تو سے دریا دے دے، مجھ کو کچھ اور نہ دے اپنی تمنا دے دے قطرہ مانگے۔ میں اس اعزاز کے لائق تو نہیں ہوں، لیکن مجھ کو ہم سائیگیے گنبدِ خضرا دے دے، مجھ کو ہم سائیگیے گنبدِ خضرا دے دے قطرہ مانگے۔ جب میں تھک جاؤں محبت کی مسافت میں ندی، تب تیرا حسن بڑھے اور سنبھالا دے دے، تب تیرا حسن بڑھے اور سنبھالا دے دے قطرہ مانگے، جو کوئی تو سے دریا دے دے قطرہ مانگے۔ سبحان اللہ، ماشاء اللہ، خوبصورت کلام، خوبصورت آواز آپ کی حنیزہ۔ اساں شارٹ کمرشل بریکس کی طرف اگیا ودھو تھا ناظرین۔ عظمت رمضان میں نیلسن پینٹس جو ساتھ موجود ہے، نیلسن پینٹ آلا معیار جو نیشنل پینٹ برانڈ ہے، رنگ زندگی جو، ऐं साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीन मेलाप इफ़्तार जो मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं क्विज़ जो थधो शरबत हुजे गॾु। अव्हीं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हांजी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। अव्हांजी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अॼु एॾो ख़ूबसूरत किरदारु आहे, इस्लाम जी बका जो उहो किरदारु आहे। उहो घराणो जेको इस्लाम जी बका जो घराणो आहे, उहो घराणो जेको शहीद घराणो आहे, ऐं शहीद हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। अॼु मौला काइनात हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जे ज़िंदगी बाबति गुफ़्तगू हले पई, ऐं गुफ़्तगू कंदड़ अल्लामा ताहिरुल ताहिरी साहिबु जनाब तशरीफ़ फरमा आहिनि। ॿुधाईंदी हलंदसि त हीअ ट्रांसमिशन अज़मत रमज़ान अव्हां ताईं
नेल्सन पेंट्स जे सहकार सां पहुचे पई रंग ज़िंदगी जो ऐं क्विज़ जो बि सहकार मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मिलाप। अलामा साहिबु मां चाहींदसि त एॾी ख़ूबसूरत ज़ात आहे, एॾो ख़ूबसूरत उन्हनि जो किरदारु आहे, अहीं बयानु फरमायो। जी बिस्मिल्लाह। मूं अर्ज़ु पे कयो त हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ज़ात बाबरकात ऐं सदन जा जेके साहिबज़ादा, इन टिनी शख़्सियात खे इहो मक़ाम ऐं मर्तबो हासिलु आहे त जीअं प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे पंजनि कुल्हनि ते खयो आहे, ईअं ई मौला मुर्तज़ा मुश्किल कुशा खे पंजनि कुल्हनि ते विहारियो आहे। इहो मक़ाम ऐं मर्तबो अहले बैत अतार मंझां सिर्फ़ु इन टिनि हस्तियुनि खे ऐं टिनि शख़्सियात खे मिलियो आहे। त अल्लाह जे हबीब सोणे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि मुबारकनि ते जंहिंजे ॿचड़नि सवारी कई आहे त उन्हनि जे वालिद मोहतरम हज़रत मौला मुश्किल कुशा बि सवारी कई आहे। ऐं वरी असां अगरि ॾिसूं था त इहो बि एज़ाज़ सदन खे हासिलु आहे त बवक़्ति हिजरत अल्लाह सुब्हानो व तआला जे हुकुम सां हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे हबीब जे बिस्तर ते आरामी थियनि था ऐं उन मनसब जे उन मक़ाम ते फ़ाइज़ करण जे लाइ निगाह नबूवत जंहिंखे मुंतख़ब करे थी तमामु सहाबा किराम ऐं तमामु अहले बैत अतार मंझां, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हज़रत मौला मुश्किल कुशा जी ज़ात आहे। ऐं उन राति हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुकुम सां पाण आरामी थियनि था बिस्तरे ते। कॾहिं बि कंहिं बि तारीख़ जी किताब में असां इहो न पढ़ियो आहे, न अमली तौर ते इहा ॻाल्हि नज़र मां गुज़री आहे त कंहिं माण्हू खे मौत जो ख़ौफ़ हुजे, दुश्मन मथां बीठो हुजे ऐं बिल्कुलु आरामी निंड में सुतो पियो हुजे। लेकिन हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ुबानी इहो असांखे मिले थो, फ़रमाइनि था त उन राति बवक़्ति हिजरत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक बिस्तरे ते जॾहिं मां आरामी थियुसि, उन राति जेका निंड आई आहे ॿी कंहिं बि राति अहिड़ी निंड न आई आहे। छो जो सदन खे मालूम हुयो त अॼु राति मूंखे कुझु बि न थींदो, मूंखे अल्लाह जे हबीब पंहिंजे बिस्तर ते सुम्हारियो आहे, मां जेसीं ताईं अमानतूं वापसि न कंदुसि जेके जंहिंजूं अमानतूं आहिनि, तेसीं ताईं अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हिफ़ाज़त फ़रमाईंदो। ऐं बिल्कुलु ईअं ई थियो। दुश्मन तलवारूं खणी बीठा हुया, मथां बीठा आहिनि ऐं जीअं ई मथां जेको आहे चादर लाहिनि था, पुछनि था तुंहिंजो सोट काॾे वियो? हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾांहुं विया? पुछा कनि था। फरमायूं मूंखे त हिते इरशाद फरमाए सुम्हारे पाण तशरीफ़ वठी विया, मूंखे कहिड़ी ख़बर केॾांहुं विया। त इहो जेको मक़ाम ऐं मर्तबो हासिलु थियो, इहो हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हासिलु थियो। इल्मी एतिबार सां हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु कई सहाबा किराम फरमाइनि था, जॾहिं असांजे साम्हूं हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो फ़तवो अची वेंदो हो, पोइ असां हर फ़िक्र खे, हर सोच खे, हर ॻाल्हि खे असां छॾे ॾींदासीं ऐं हज़रत मौला मुश्किल कुशा जे फ़तवे ते असां अमल कंदासीं। हिकु तहक़ीक़ मुताबिक़ तक़रीबन 40 खां वधीक क़ुरान मजीद जूं आयतूं जेके हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी शान मुबारक में नाज़िल थियूं, उहे मौजूदु आहिनि। मुफ़स्सिरीन किराम उन्हनि खे बयानु कयो आहे ऐं बाज़ मुहक़िक़ीन हज़रात जंहिंमें असांजो हिकिड़ो शागिर्द बि आहे, उहे तमामु आयात बय्यनात गॾु करे, मुफ़स्सिरीन किराम जा अक़वाल गॾु करे, अहादीस मुबारक गॾु करे हिकिड़ी पूरी किताब तरतीब ॾिनी आहे जेका पब्लिशिंग जे प्रोसेस में आहे। अल्हम्दुलिल्लाह। त इहो एज़ाज़ यानी एतिरियूं आयतूं जंहिंजी शान में अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमाए, उनजो मक़ाम ऐं मर्तबो केॾो बुलंद हूंदो, उनजी ज़ात जी कदो क़ामत केॾी बुलंद हूंदी, उनजी फ़िक्र केॾी बुलंद हूंदी, जंहिंजे लाइ सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अना दारुल हिकमत, मां हिकमत जो ख़ज़ानो, हिकमत जो घर आहियां, ख़ज़ानो आहियां, ऐं अलीयुन बाबुहा, उन हिकमत जो, हिकमत जे इल्म जो जेको दरवाज़ो आहे उहो अलीयुल मुर्तज़ा शेर ख़ुदा आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अच्छा अल्लामा साहब, अॼु मां चाहींदसि त ख़त्मुल क़ुरान ते बि अहीं बयानु फरमायो। आख़िरी अशरे में असां ॾिठो आहे अल्हम्दुलिल्लाह, असांजा जेके बि घर में भाती हूंदा आहिनि, असांजूं भेनरूं, असांजूं माइरूं, असांजा नंढड़ा ॿार, उन्हनि में इहो ज़ौक़ ऐं शौक़ु पैदा थींदो आहे त असां माह रमज़ान में क़ुरान मजीद जो ख़तम शरीफ़ कढूं
ऐं वरी वॾनि खे असां ॾिसूं था त मस्जिदुनि में बि ख़त्मुल क़ुरान जूं तक़रीबूं 21 रमज़ानुल मुबारक खां शुरू थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु यानी ताक़रात हूंदी आहे त उन ताक़रात जी मुनासिबत सां 21 खां वठी 29 ताईं हर राति हर कंहिं न कंहिं मस्जिद में ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब मौजूदु हूंदी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। बिल्कुलु ख़त्मुल क़ुरान जो तरीक़ो ऐं उन जो वक़्तु जेको आहे उहो उलमा ऐं फ़ुक़हा बयानु कयो आहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो त जंहिं जॻह ते जंहिं मक़ाम ते क़ुरान मजीद जो ख़तमु थिए थो ऐं जेके माण्हू उन ख़तम वारी तक़रीब में उन दुआ में शामिलु थियनि था त जंहिं वक़्तु उहा तक़रीब थी उन वक़्त खां वठी अगरि ॾींहं जो आहे त सिज लहण ताईं अलाह जा फ़रिश्ता उन्हनि सभिनी जे लाइ बख़्शिश ऐं मग़फ़िरत जूं दुआऊं घुरनि था, सुभान अल्लाह, रहमतूं नाज़िल कनि था। ऐं अगरि राति जे पहर में उहो क़ुरान मजीद जो ख़तमु थिए थो उन में जेके माण्हू शामिलु थियनि था वरी अलाह जा फ़रिश्ता सुबुह सिज उभरण ताईं उन्हनि जे लाइ दुआऊं कनि था। सुभान अल्लाह। त इन हदीस खे मद्देनज़र रखंदे फ़ुक़हा इहो क़ाइदो बयानु कयो जी त अगरि ॾींहं जो क़ुरान मजीद ख़तमु कजे त उहो फजर खां बाद कजे ताकी सिज लहण ताईं पूरो ॾींहुं फ़रिश्ता असांजे लाइ दुआऊं घुरंदा रहनि। सुभान अल्लाह। ऐं अगरि राति जो क़ुरान मजीद ख़तमु थिए त उहो वक़्तु जेको आहे उहो सिज लथे खां पोइ मग़रिब नमाज़ खां पोइ जो हुजे ताकी पूरी राति हिकिड़ो घणो वक़्तु सुबुह फजर ताईं सूरज सिज निकिरण ताईं सिज उभरण ताईं फ़रिश्ता अलाह तबारक व तआला जा उन्हनि सभिनी जे लाइ दुआए बख़्शिश ऐं मग़फ़िरत कंदा रहनि। जी ऐं ॿियो जेको मसाजिद में ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब थिए थी उहो त नूरुन आला नूर आहे। हिकु त अलाह तबारक व तआला जे घर में क़ुरान मजीद जो ॿुधणु, वरी पाकीज़ा हालत में बावज़ू थी करे ॿुधणु, वरी नमाज जी सूरत में क़याम में बि क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधणु ऐं पूरो महीनो बिल्कुलु कंटिन्यू इहो तसलसल सां इहा समात मौजूदु हुजे ऐं इंसानु ॿुधंदो रहे ऐं एंड ते जॾहिं उहो ख़त्मुल क़ुरान जी तक़रीब थिए थी त अलाह सुब्हानहू व तआला उते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फ़रमाए थो ऐं जेके बि उन में शरीक थियनि था अलाह ताला उन्हनि जी झोलियुनि खे पंहिंजी रहमतुनि सां मालामाल फ़रमाए थो। हा हा सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। अच्छा अल्लाह साहब कल्ह जेको प्रोग्राम असां कंडक्ट कयो ऐं मौजूदु हुया त लास्ट में हिकिड़ो सुवालु हुयो त ही उहो असांजो अशरो आहे माह रमज़ान जो जंहिंमें एतिकाफ़ कयो वञे थो ऐं एतिकाफ़ जो हक़ीक़ी मक़सदु ई सब्र आहे, अल्लाह पाक जी इबादत आहे। मूं चाहियो पिए त सब्र बाबति तव्हांजो बयानु अॼु जे प्रोग्राम में हदीस अगरि असां बनज़र ग़ाइर ॾिसूं गौर सां त दुनिया में का बि उहा शइ जंहिंखे सब्र हासिल न थिए उहो पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे ते उहा शइ नथी पहुचे। असां वणनि ते लॻल मेवे खे अगरि ॾिसूं, अगरि उस खे बर्दाश्त न कनि, आंधी ऐं तूफ़ान ऐं हवा खे ऐं मिटीअ खे बर्दाश्त न कनि, उन सिज जी तेज़ी खे ऐं गर्मी खे जेसीं ताईं बर्दाश्त न कनि उहो जेको मेवो आहे न उन में मिठाण पैदा थींदो, न उहो पची तयारु थींदो ऐं न ई उन जी का वैल्यू मार्केट में ऐं माण्हुनि जी नज़र में वैल्यू पैदा थी सघे थी। जेसीं ताईं उहो इहे सभई मुसीबतूं मुश्किलातूं सभई इहे धूणा ऐं झापड़ूं जेसीं ताईं बर्दाश्त न कंदो तेसीं ताईं उन में इहे ख़ूबियूं ऐं क्वालिटीज़ पैदा कोन थींदियूं। अगरि असां कंहिं माण्हू खे ॾिसूं था, को बि माण्हू कंहिं बि शोबे में वञे थो जेसीं ताईं पंहिंजे उस्ताद जे दड़के खे उन जी सख़्तीअ खे उन जी जेका वक़्त जी जेका पाबंदी जी जेका मार आहे उन खे जेसीं ताईं बर्दाश्त नथो करे, उन सख़्ती खे बर्दाश्त नथो करे एसीं ताईं उन में सलाहियत पैदा नथी थिए, मलको पैदा नथो थिए। त इहो उसूल आहे जेको सब्र हासिल करे थो, जेको सब्र अख़्तियार करे थो उन में अलाह तबारक व तआला क्वालिटी पैदा करे थो, उन में सलाहियत ऐं ख़ूबी पैदा करे थो। ऐं असांखे अलाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में इरशाद फ़रमायो वस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह, यानी तव्हां मदद हासिल कयो, मदद घुरो कंहिंखां सब्र खां ऐं नमाज़ खां। यानी नमाज़ ऐं सब्र पहिरियों जेको अलाह ताला बयानु फ़रमायो उहो सब्र खे बयानु फ़रमायो, सलात खे पोइ बयानु फ़रमायो वस्तईनू बिस्सब्र, सब्र खां मदद घुरो। यानी सब्र एॾो वॾो अज़ीम हिकिड़ो ख़ज़ानो आहे जेको सब्र खां मदद घुरे थो ऐं सब्र अख़्तियार करे थो। अलाह तबारक व तआला उनखे हर मुश्किल खां
कढी छॾे थो ऐं आसानी सां मुश्किल खां उनखे पार लॻाए छॾे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेके बि असांजी ज़िंदगी में मुश्किलातूं अचनि थियूं, जेके बि माइलस्टोन्स आहिनि, जेके बि ॾुखियायूं दरपेश अचनि थियूं, उनखां पोइ इंसानु पची रास थींदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। अलामा साहब असां अॻियां वधूं था। असां सां गॾु ईशा मोहम्मद फारूक मौजूदु आहे। सो ईशा खां सनातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो। नबीना सल्ले अला मोहम्मदिन सल्ले अला करीमना। आए हैं जब वो मिंबरो मेहराब सामने आए हैं जब वो मिंबरो मेहराब सामने ताज़गी के खुल गए हैं कई बाब सामने आए हैं जब वो मिंबर इस ज़ोर से धड़कना यहाँ पर रवा नहीं। इस ज़ोर से धड़कना यहाँ पर रवा नहीं। उनका हरम है दिले बेताब सामने आए हैं जब वो मिंबरो यूं जगमगा उठे ना शबे तार जिंदगी यूं जगमगा उठे ना शबे तार जिंदगी जब हो रुखे रसूल का महाताब सामने आए हैं जब वो मिंबरो मेहराब सामने ताज़गी
عرض کی کہ کھل گئے کئی باب سامنے آئے جب وہ منبر. माशाल्लाह माशाल्लाह ईशा माशाल्लाह. असां अॻियां वधणु चाहींदासीं अज़मत रमज़ान में. वक़्तु साहीअ जो थी वियो आहे ऐं अॻियां बि ॾाढा सुठा टॉपिक्स आहिनि, उन्हनि खे पाण डिस्कस कंदासीं. नाज़रीन, अज़मत रमज़ान अवां ताईं पहुचे पियो नेल्सन पेंट्स जे सहकार सां. नेल्सन पेंट आलामयार जो नेशनल ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे. क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप. ऐं काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजी पंहिंजी हीअ लाइव स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवांजी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में. सब्र जंहिं बाबति असांजे प्रोग्राम में अलामा साहब जनाब पाण डिस्कस करे रहिया आहिनि. चवणु ॾाढो सवलो हूंदो आहे, पर कंडीशन तारी थी वेंदी आहे न इंसान जे मथां, जंहिंमें इंसानु सफ़ा मुंझी वेंदो आहे. उन में सब्र इख़्तियार करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे. चवण जी हद ताईं ॾाढो सुठो लॻंदो आहे, ॿुधण जी हद ताईं बि ॾाढो सुठो लॻंदो आहे, डिस्कशन ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे. पर जेसीं ताईं को इंसानु उन कंडीशन में नथो अचे ऐं उन कंडीशन खे फेस नथो करे त मूंखे लॻे थो त इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे. पर असां वटि मसइलो इहो हूंदो आहे त असांजी तबियत में तेज़ी हूंदी आहे. ऐं नौजवान जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, पाण जेके नौजवान आहियूं, त असां जीअं असांजे मथां का हार्ड कंडीशन ईंदी आहे त पोइ असांखां सब्र कोन थींदो आहे. मां उन हवाले सां आलम साहब जिन खां ज़रूरु चाहींदमि त पाण जनाब डिस्कस कनि इन बाबति. अज़मत रमज़ान अवां ताईं पहुचे पियो नेल्सन पेंट्स जे सहकार सां. नेल्सन पेंट आलमया जो नेशनल पेंट ब्रांड आहे, रंग ज़िंदगी जो. क्विज़ जो साथ मौजूदु आहे. क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप, हर महिमान जे इस्तक़बाल में, हर पार्टी जी रौनक. क्विज़ शरबत लाज़मी आहे. असां अॻियां वधूं था आलम साहब. जीअं त मूं चयो त कंडीशन जेसीं ताईं उन में इंसानु न ईंदो आहे न त ख़बर न पवंदी आहे सब्र जी. मां चाहींदसि त सब्र जी तलक़ीन इस्लाम में कीअं थियल आहे, अमीन बयानु फरमायो. इन बाबति क़ुरान मजीद में अल्लाह सुब्हानहू व तआला जेके सूरतूं ॾुखियूं जेके सूरतूं आहिनि उन्हनि खे बयानु फरमायो. अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वला नबलुवन्नकुम बिशैइन, ऐं ज़रूरु बि ज़रूरु असां आज़माईंदासीं अव्हांखे, मिनल ख़ौफ़े, ख़ौफ़ खां, वल जूए, बुख सां, व नक़्सिम मिनल अमवाले, माल जी किल्लत सां, वल अनफुसे, ऐं माण्हुनि जी किल्लत करे, यानी माण्हू यानी औलाद ॾेई या ॿाहिरि ॾेई वरी उन्हनि खे पाण वटि घुराए उन्हनि जी कमी करण सां, वसमरात, ऐं जेके मेवा उन्हनि जी किल्लत सां. ऐं जेको इन्हनि सभिनी सूरत हाल में सब्र अख़्तियार करे थो, अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वबशिर साबिरीन, ऐं ख़ुशख़बरी आहे सब्र करण वारे जे लाइ. इहे सभई शयूं, बुख में बि सब्र कयईं, माल जी किल्लत में बि सब्र कयईं, वावेला न कयईं, अल्लाह ताला सां शिकवो ऐं शिकायत न कयईं. किल्लत सां, जेका माण्हुनि जी किल्लत आहे, अल्लाह तबारक व तआला नेमत ॾिनी, अल्लाह ताला वठी छॾी, उन ते बि सब्र में रहियो. अल्लाह तबारक व तआला उनखे फरमाए थो, तोखे ख़ुशख़बरी हुजे सब्र करण वारा, उलाइका अलैहिम सलवातुन मिर रब्बिहिम व रहमतुन, उन सब्र करण वारे जे मथां अल्लाह तबारक व तआला दुरूद नाज़िल फरमाए थो ऐं रहमतूं नाज़िल फरमाए थो, ऐं हिदायत जो सर्टिफिकेट बि अल्लाह तबारक व तआला उनखे अता फरमाए थो. ऐं जंहिं ज़ात ते असां गुफ़्तगू कईसीं अॼु, हज़रत मौला मुश्किल कुशार रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जी, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में इहे जेके सूरतूं कंडीशन्स जेके क़ुरान मजीद बयानु फरमायूं पंहिंजी पूरी ॼमार में, ऐं संजन जा जेके साहबज़ादा हुया इमामैन हसनैन करीमैन रज़ियल्लाहु तआला अन्हुमा, उन्हनि बि इन्हनि सभिनी सूरतुनि मां हर हिकु सूरत खे बर्दाश्त करे उन ते सब्र कयो. ऐं आख़िरी वक़्तु असां ॾिसूं था सैयदना इमाम आली मक़ाम रज़ियल्लाहु तआला अन्हु जन जी ज़ात हुजे, हज़रत मौला मुश्किल कुशार रज़ियल्लाहु तआला जी ज़ात हुजे, हज़रत मौला हसन जी ज़ात हुजे, आख़िरी वक़्त में उन्हनि वावेला न कई, उन्हनि शिकवो शिकायत न कई, अल्लाह तबारक व तआला खां शिकवो न कयो. पंहिंजा जेके फ़ौज जा जेके बीठल हुया, जेके साथी गॾु बीठल हुया, उन्हनि खे इन ॻाल्हि ते बरंगेख़्ता कोन कयो तव्हां फ़ौरन वञी उन्हनि जो बदिलो वठो, बल्कि सब्र अख़्तियार कयूं.
इन जे करे त उन्हनि खे इहा ख़बर हुई त क़ुर मजीद में अलाह इहो बयानु फरमायो आहे जेको सब्र करे थो उनखे ख़ुशख़बरी मिले थी। ऐं अलाह तबारक व तआला क़ुर मजीद में इहो बि गॾु बयानु फरमायो इन अल्लाह मअस्साबिरीन, अलाह तबारक व तआला सब्र करण वारे सां गॾु हूंदो आहे। जॾहिं अॼु असांखे अहसासु थी वञे न मुंहिंजी मुश्किल घड़ी में मूंसां मुंहिंजो बाबा गॾु बीठो आहे त मूंखे हौसलो मिली वेंदो आहे। अगरि पीउ जे गॾु हुजण जो अहसासु असांखे हौसलो ॾिए थो त जॾहिं अलाह क़ुर में ऐलान करे त मां सब्र वारे सां गॾु आहियां त उहो सब्र करण वारे जो जेको हौसलो आहे उहो वधी वञे थो, छो जो उन सां गॾु अलाह तबारक व तआला जी ज़ात हूंदी आहे। इन एतबार सां जेको सब्र करे थो उहो अलाह तबारक व तआला जो महबूब बंदो बणिजी वञे थो ऐं अलाह ताला जे तरफ़ां उन जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल थियनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अच्छा अल्लामा साहब, अॼु मूं चाहियो पिए हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जा फ़ैसिला उन्हनि जीअं फ़ैसिलो दुनिया में अॼु ॾींहं ताईं का अहिड़ी हस्ती न आहे जंहिं कयो हुजे। आसान हल, कंहिं बि मसइले जो हल कढणु, आसानी सां कढणु, मुआमले खे आसान बणाइणु, उन्हनि जी शख़्सियत में अल्लाह तबारक व तआला उहो सब्र बि ॾिनो ऐं उहो जमाल बि ॾिनो, उहो कमाल बि ॾिनो। मां चाहींदसि त उन बाबति तव्हां बयानु फरमायो। हिन में को बि शक कोन्हे, हज़रत मौला मुश्किल कुशार रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन खे जीअं मूं कुझु अहादीस पहिरीं बयानु कयूं उन्हनि सभिनी में अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां दुआ घुरी, या अल्लाह अली जे सीने खे इल्म, हिकमत, दानाई ऐं नूर सां मुनव्वर फरमा। ऐं नबीअ जी दुआ कॾहिं रद्द न थींदी आहे। जॾहिं हुज़ूर दुआ कनि त उहा दुआ कीअं रद्द थी सघे थी। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन काइनात ॾिठो, हिन सरज़मीन ॾिठो, हिन आसमान ऐं सिज ॾिठो, हज़रत मौला मुश्किल कुशा पंहिंजे वक़्त में पंहिंजे दौर में कहिड़ा कहिड़ा अज़ीम फ़ैसिला फ़रमाया ऐं अहिड़ा अज़ीम फ़ैसिला जो कंहिंखे एतिराज़ जो जी ज़रूरत बि पैदा न थी सघी, ज़रूरत ई पैदा न थी सघी। यानी अहिड़े अंदाज़ में हिकिड़ी हिकमत हूंदी आहे ऐं अल्लाह तबारक व तआला अहिड़ी हिकमत ऐं दानाई अता फ़रमाई। हिकिड़े भेरे मस्जिद में को माण्हू को ग़ैर शरई हरकत में मुलविस हुयो, ग़ैर शरई हरकत पियो करे। हज़रत मौला मुश्किल कुशा जी हिकमत ऐं दानाई ॾिसो ऐं हया ऐं हिल्म ॾिसो। अखियुनि ते पटी ॿधऊं, पटी ॿधी ऐं मस्जिद में उन घर में वञी दरवाज़ो खोलियऊं ऐं आवाज़ु ॾिनऊं। उहो जेको अंदरि शख़्स हुयो उन ॾिठो त अली साईं जे अखियुनि ते पटी ॿधल आहे, मूंखे ॾिठो कोन्हे, ऐं फ़ौरन उतां भॼी वियो ऐं उन हरकत खां ऐं बुरे फ़ेल खां बची वियो, महफ़ूज़ थी वियो। हज़रत मौला मुश्किल कुशा जे ज़हन में इहा हिकमत कार फरमा हुई त अगरि मां इन खे डायरेक्ट वञी चवां हू शर्मिंदगी अख़्तियार कंदो, कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं बीहण जी कोशिशि न कंदो, कॾहिं मुंहिंजी सोहबत में अची न वेहंदो। मां अहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयां जो हिन जो हीउ जेको ग़ैर शरई कमु आहे इहो बि इन खां बि मुड़ी वञे ऐं कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं अचण खां कीबाए न, शर्मिंदो न थिए। यानी अहिड़ियूं ॻाल्हियूं जॾहिं असां पढ़ूं था असांजो ईमान ताज़ो थी वञे थो। हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जी ज़ात क़ुर मजीद जी अमली तफ़सीर असांजे साम्हूं आहे। यानी क़ुर मजीद जी अगरि तफ़सीर कजे त हज़रत मौला मुश्किल कुशा रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ुर मजीद जी ज़ाहिर ज़हूर तफ़सीर आहे असांजे साम्हूं। उन्हनि जी ज़िंदगी जो हर मरहलो, हर कैरेक्टर ऐं ज़िंदगी जो हर गोशो, हर शोबो असांखे उन मां सबक़ हासिल थिए थो ऐं दुनिया अॼु ताईं उन हर शोबे मां फैज़याब थी रही ईअं ई आहे। बिल्कुलु बिल्कुलु बेशक। अच्छा अल्लामा साहब, अल्लाह तबारक व तआला जो सुठो गुमान रखणु, असां शिकायती अंदाज़ असांजो ॾाढो जल्दी ज़ाहिर थी पवंदो आहे। बेज़ारियत असांजे रवैये में ॾाढो जल्दी ज़ाहिर थी पवंदी आहे। ॾाढो जल्दी सां असां अॻिले इंसान जे मथां बि उहा तहमत हणंदे देरि न कंदा आहियूं, पर शिकायती अंदाज़ एॾो त बुरो थी वेंदो आहे जो इंसानु अल्लाह तबारक व तआला सां बि शिकायत जे उन अंदाज़ खे ज़ाहिर करे रहियो हूंदो आहे। मां चाहींदसि त रब पाक सां सुठो गुमान करण खे इस्लाम कीअं बयानु फरमायो आहे। गुमान जे मुतालिक़ अल्लाह तबारक व तआला सूरह हुजरात में इरशाद फरमायो इन बादि इस्मुन, बाज़ जेके ज़न ऐं गुमान हूंदा आहिनि न उहे गुनाह जे दर्जे ते वञी पहुचंदा आहिनि। यानी असां सिर्फ़ु सोचूं पिया, असांजो गुमान ऐं गुमान उनखे चवंदा आहिनि जेका दिलि में सिर्फ़ु ॻाल्हि हुजे, असांजी सोच ते मबनी हुजे, हक़ीक़त कुझु बि हुजे पर असांजी सोच में असांखे इहो महसूसु थी रहियो आहे। जेसीं ताईं का बि शइ गुमान में आहे
असां उन जे मथां फ़ैसिलो नथा करे सघूं, असां उन जे मथां को बि हुकुम लागू नथा करे सघूं। पर अॼु असांजे रवैयनि में इहा शइ अची चुकी आहे, असांखे थोरो शुबो पैदा थी वियो। असां उहे कड़ियूं मिलाइण जी कोशिशि कंदासीं ऐं कड़ियूं मिलाए उन जे मथां फ़ौरन फ़ैसिलो बि सादिर कंदासीं ऐं उन जे मथां वरी स्टैंड बि वठंदासीं। अलाह तबारक व तआला मना फ़रमायो, तव्हां गुमान न कयो। बुरो गुमान जेको आहे कॾहिं कॾहिं गुनाह जे दर्जे ते पहुचे थो। वरी अगरि इहो ई गुमान असां अलाह तबारक व तआला जी ज़ात सां रखूं, बाननि सां बुरो गुमान जाइज़ कोन्हे, त अलाह तबारक व तआला जी ज़ात रे बुरो गुमान कीअं करे सघिजे थो। अक्सर असांजा दोस्त असां ॿुधो, अलाह तबारक व तआला असां सां सही न कयो, अलाह ताला असां सां हीअं कयो, अलाह तबारक व तआला ॿियनि माण्हुनि खे कुझु नथो चवे, असां सां ई इहो मसइलो आहे, असांखे ई अलाह ताला आज़माए पियो। न, अलाह तबारक व तआला खे ख़बर आहे कहिड़े माण्हू खे कॾहिं ऐं कहिड़े वक़्त में आज़माए उनखे दर्जो ॾियणो आहे, उनखे मक़ाम अता करिणो आहे। हदीस शरीफ़ में अचे थो, को बानो अगरि उन जे पेर में कंडो बि लॻी वञे त अलाह तबारक व तआला उन जे एवज़ में, उन जे बदिले में उनखे नेकियूं अता फ़रमाए थो, उन जा गुनाह माफ़ फ़रमाए थो। त जॾहिं कंहिं बाने जे मथां मुसीबत नाज़िल थिए थी, का परेशानी अचे थी, अलाह तबारक व तआला हर परेशानी जो ख़ालिक बि उहो ई आहे, हर बीमारी जो ख़ालिक बि उहो ई आहे। जॾहिं असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त दुनिया में हर शइ खां जेका वॾी ज़ात आहे, बालातर ज़ात आहे, उहा अलाह तबारक व तआला जी आहे। उहा असांजूं जेके नंढड़ियूं नंढड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, उहा अलाह ताला जी नज़र में उहो छा कुझु का बि हैसियत कोन्हे। असांखे अलाह तबारक व तआला जी ज़ात ते यकीन कामिल रखणु खपे। ऐं इहे अल्फाज़ क़ुरान मजीद में अलाह तबारक व तआला नाज़िल फ़रमाया, बानो इहो चवे, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, मुंहिंजे लाइ मुंहिंजो अलाह ताला काफ़ी आहे, निअमल मौला व निअमल नसीर, उहो ई हक़ीक़ी कारसाज़ आहे। मुंहिंजे कमनि खे संवारण वारी ज़ात बि उहो ई आहे ऐं मुंहिंजे मदद करण वारी ज़ात बि उहा अलाह तबारक व तआला जी आहे। अच्छा, हिते हिकिड़ी कंफ्यूजन थोरी असांजे दोस्तनि खे थींदी आहे। अलाह तबारक व तआला पाण अची साम्हूं असांजी मदद न फ़रमाईंदो, असांजो उहो लेवल कोन्हे अलाह तबारक व तआला असांजे साम्हूं अचे। अलाह तबारक व तआला ज़रिया असांखे अता फ़रमाईंदो आहे, असांखे वसाइल अता फ़रमाईंदो आहे। उन्हनि ज़रियनि सां, उन्हनि वसीलनि सां, उन्हनि माण्हुनि जे सहकार सां अलाह तबारक व तआला असांजी मदद कंदो आहे। ऐं इहा हक़ीक़ी तौर ते अलाह ताला जी ई मदद आहे। उन्हनि माण्हुनि जे दिलनि में इहो रहम जो जज़्बो कंहिं विधो, इहो ख़्यालु कंहिं ॾिनो त बाना हिन मुंहिंजे बाने ॾे वञ ऐं हिन जी हीअ मुश्किल दूर कर। इहो ज़रूरु अलाह तबारक व तआला जी तरफ़ां आहे। ऐं जेका माण्हुनि जी मदद आहे उहा बि गोया के अलाह तबारक व तआला जी ई मदद आहे। ईअं ई आहे, बेशक बेशक, ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां माशाल्लाह सां बयानु फ़रमायो आहे। अलामा साहब, अॻियां वधूं था। असां सां गॾु सरताज हफ़ीज़ तारी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि खां सनाते कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह करियो अमां। नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे। ॿियो न को बयान थो वणे, ॿियो न को बयान थो वणे। नात ख्वान सब सुठा मगे, नात ख्वान सब सुठा मगे। मूंखे त हसान थो वणे, मूंखे त हसान थो वणे। रब अगे त कंहिं न सुञातो,
रब अगे न कंहिं न सुञातो नबीअ ॾसियो रहमान थो वणे नबीअ ॾसियो रहमान थो वणे इबादतूं ऐं रोज़ा रखण लाइ इबादतूं ऐं रोज़ा रखण लाइ मदीने में रमज़ान थो वणे मदीने में रमज़ान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे ज़ात ते जे फ़ख्र करी थो ज़ात ते जे फ़ख्र करी थो नबीअ जो ख़ानदान थो वणे नबीअ जो ख़ानदान थो वणे विरद करीम बख्श कर घणो वेद करीम बख्श कर घणो वेद करीम बख्श कर घणो विरद में क़ुरान थो वणे विरद में क़ुरान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे मुस्तफ़ा जो शान थो वणे शान में क़ुरान थो वणे सुभान अल्लाह मुस्तफ़ा जो शान थो वणे शान में क़ुरान थो वणे सुभान अल्लाह नाज़रीन अज़मत रमज़ान में असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधणु चाहींदासीं अज़मत रमज़ान सां नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे जेको 25% तव्हांखे एक्स्ट्रा कवरेज ॾींदो आहे जंहिंसां घटि पेंट जी मिक़दार में अमी वधीक जॻह खे रंग करे सघंदा आहियो रंग ज़िंदगी जो क्विज़ जो बि साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मेलाप काॾे न वञिजो अमी ॾिसंदा रहिजो ऐं जी पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम अज़मत रमज़ान लाइव स्पेशल ट्रांसमिशन जेका मेहरान टेलीविज़न तरफ़ां अव्हां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे ज़विश ऐं ज़विश पाण नात ख़्वां आहे उनखां बि नातिया कलाम मां ॿुधंदसि अज़मत रमज़ान में नाज़रीन साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं नेल्सन पेंट आलम यार जो नेशनल पेंट ब्रांड आहे उनखां अलावा क्विज़ जो साथ मौजूदु आहे क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप क्विज़ ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप अच्छा पहिरियों अलामा साहिब जी तरफ़ अॻियां वधणु चाहींदमि अलामा ताहिरुल ताहिरी साहिब जनाब मौजूदु आहिनि अलामा साहिब अल्लाह पाक जूं सिफ़ात इंसाननि में भोजन थियूं के इंसान ॾिसंदा आहियूं ॾाढा रहम दिल हूंदा आहिनि सॉफ्ट स्पोकन हूंदा आहिनि ॾाढा काइंड हूंदा आहिनि डाउन टू अर्थ हूंदा आहिनि ऐं वरी जीअं कल्ह ज़िक्र थियो न त रब पाक जी हिकिड़ी सिफ़ात उहा बि आहे जंहिंमें रब जलाल में अची वञे थो पर रब करीम फरमाए थो त मुंहिंजी नरम हुजण जी जेका सिफ़ात आहे उहा उन ते बि भारी आहे जी उन ते बि ग़ालिब आहे सो मां चाहींदसि त इंसान में जेके सिफ़ात हूंदियूं आहिनि उन बाबति इस्लाम कीअं बयानु फरमायो आहे अगर इन एतबार से ॾिठो वञे त जेके अल्लाह तबारक व ताला जो सिफ़ात आहिनि ख़ूबियूं आहिनि उन जे एतबार सां अल्लाह तबारक व ताला इहो चाहे थो त जेके ख़ूबियूं जेके सिफ़ात मुंहिंजूं आहिनि मुंहिंजे बाने में बि उहे ई सिफ़ात ऐं उहे ख़ूबियूं अचणु खपनि ऐं हदीस शरीफ़ में आयो हदीस क़ुदसी में तख़ल्लक़ू बि अख़लाक़िल्लाह तआला तव्हां अल्लाह तबारक व ताला जे अख़लाक़ सां उन जी सिफ़ात सां मुतसिफ़ थी वञो ऐं उन खे पाण सां मुतसिफ़ कयो
सही इन सां छा थींदो माना ज़ाहिर थिए थो त कोशिश कोशिश कयो हा जी हा ज़ाहिर आहे हाँ, बिल्कुलु, अल्लाह ताला बिल्कुलु। जी सिफ़त ऐं बाने जी सिफ़त में ज़मीन ज़मीन आसमान जो आसमान जो फ़र्क़ु फ़र्क़ु आहे, आहे कोशिश अल्लाह ताला करे जी सिफ़त जेका आहे उहा क़दीम आहे ऐं हा, बाने जी जेका सिफ़त आहे उहा हादिस आहे हा। यानी फ़ानी आहे अल्लाह तबारक व ताला जी सिफ़त खे फ़ना कोन्हे लेकिन बाने जी सिफ़त खे बाने जी ज़ात खे फ़ना आहे हा, हा। इन एतबार सां लेकिन उहो जेको नूर जेको अल्लाह तबारक व ताला जी उन सिफ़त जो आहे उहो बाने जे अंदरि उहो नूर पैदा थींदो उहे असरात मुरतब थींदा उहो फैज़ उनखे मिलंदो सही ऐं ख़ासि तौर ते माहे सियाम में बाज़ सूफ़िया किराम इहो एहतमाम कंदा आहिनि आख़िरी अशरे में त अल्लाह तबारक व ताला जा जेके अस्मा आहिनि उन्हनि अस्मा खे सभ खां पहिरीं उन हिकिड़ो जेको अल्लाह तबारक व ताला जो इस्म आहे उन जी माना खे सम्झंदा आहिनि सही सही ऐं सम्झाईंदा आहिनि सही ऐं सम्झाए त अल्लाह ताला जे हिन इस्म जो जीअं अल्लाह ताला जो हिकिड़ो इस्म आहे सिफ़ाती नालो अफ़ जो माना आहे दरगुज़र सही सही हाणे इन ते मथां गौर कयूं दरगुज़र माफ़ करणु ॿिए खे बख़्शे छॾणु इंतिक़ाम न वठणु इहे सभई उनजी मीनिंग्स में इहे सम्झी पोइ वरी इन जो अदद कढनि था इल्मुल आदात जे हिसाब सां सही अदद कढी उन जा जेतिरा अदद आहिनि उन अदद जे जेतिरा भेरा वरी उन जो विर्द कनि था सही ऐं दिलि में इहो गुमान कनि था त असां में इहा सिफ़त अची रही आहे या अफ़वो यानी मां पाण बि दरगुज़र करण वारो आहियां मां पाण बख़्शण वारो आहियां माण्हुनि खे मुआफ़ करण वारो आहियां दरगुज़र करण वारो आहियां पंहिंजे अंदरि उहा गौर ऐं फ़िक्र करे पंहिंजे अंदरि उहा सलाहियत पैदा करण जी कोशिशि करे थो सही त इहो विर्द इंसान खे वरी उहा अल्लाह तबारक व ताला जा जेके सिफ़ाती नाला आहिनि उन जो उन खां उहो फैज़याब करे थो इहो अमल इहो विर्द इहो वज़ीफ़ो ऐं माहे सियाम में ख़ासि तौर ते अल्लाह तबारक व ताला जा जेके सिफ़ाती नाला आहिनि उन्हनि जो नूर बाने जे उन ईमान में उन जे दिलो दिमाग़ में शामिलु थिए थो जंहिंसां बाने खे रूहानी कुवत हासिलु थिए थी ऐं रूहानियत हासिलु थिए थी सही हिकु एतबार सां जेको असांजो रोज़ो आहे इहो बि अल्लाह तबारक व ताला जी हिकिड़ी सिफ़त जो नूर आहे यानी असां अल्लाह ताला जी हिकिड़ी शान आहे त उहो खाइण ऐं पीअण खां पाक आहे बेशक बानो जॾहिं रोज़ो रखे थो त उहो खाइण ऐं पीअण खां बेनियाज़ थी वञे थो साम्हूं मानी पई आहे खाधो पियो आहे पाणी पियो आहे पर पीए कोन थो बिल्कुलु बेनियाज़ उनखे परवाह ई कोन्हे केतिरी मानी रखो ताम रखो पर पीए नथो उनखे रोज़ो आहे यानी खाइण ऐं पीअण खां परे रहियो ऐं अल्लाह ताला जी सिफ़त बि आहे खाइण ऐं पीअण खां बिल्कुलु पाक रहणु त जॾहिं इन ई अमल खे रोज़ो करार ॾिनो वियो ऐं अल्लाह तबारक व ताला खे एतिरो महबूब थी वियो जो उन जे वात जी उन बूई खे अल्लाह सुब्हानहू व ताला मुश्क खां बि वधीक ख़ूबसूरत ऐं पसंदीदा करार ॾिनो जॾहिं उहा ख़ुशबू एतिरी पसंदि आहे अल्लाह खे मुश्क खां बि वधीक इतर खां बि वधीक त उहो जेको रोज़ेदार आहे जंहिं उहा सिफ़त अख़्तियार कई आहे अल्लाह तबारक व ताला जी उहो अल्लाह ताला खे केॾो न प्यारो हूंदो त जेके अल्लाह तबारक व ताला जा सिफ़ाती नाला आहिनि ख़ासि तौर ते हिन आख़िरी अशरे में असांखे पंहिंजे विर्द में शामिलु रखणु खपनि ऐं वज़ीफ़े में शामिलु रखणु खपनि जॾहिं असां में नेगेटिव जेके एक्टिविटीज़ असांजे अमल में अचनि थियूं उन नेगेटिव जेके एक्टिविटीज़ आहिनि जेके मनफ़ी जेके अमल आहिनि जेको रद्द अमल हूंदो आहे मनफ़ी उनखे ख़तमु करण वारी जेका हिकिड़ी शइ आहे उहा अल्लाह तबारक व ताला जा सिफ़ाती नाला बि आहिनि जंहिंसां इंसान में पॉज़िटिविटी अचे थी ऐं मुस्बत जेको किरदारु आहे इंसान जे वजूद में असरअंदाज़ थिए थो सही बिल्कुलु सही अच्छा अलामा साहब अॼु थोरो चाहियूं पिए त तव्हीं बयानु फ़रमाइजो हाउस होल्ड बाबति यानी घर जो जेको वॾो सरबराह थिए थो उनखे घर में केतिरो वक़्तु ॾियणु खपे छाकाणि त इहो इन जे लाइ मूं चाहियो पिए त अॼुकल्ह जे टाइम में थोरो जेकॾहिं नोटिस कजे थो त घर जो हर पर्सन ॾाढो घणो बिज़ी रहे थो हिकु जॉब खां पोइ ॿी जॉब ऐं तमामु एक्टिविटीज़ उनमें जॾहिं इंसानु मशगूल रहे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं तव्हां घणनि कमनि खे पंहिंजे मथे ते सवार करे वठंदा आहियो जीअं चवंदा आहियो न ॿ गिदरा हिकु हथ में कोन मापी सघंदा आहिनि जॾहिं तव्हां तमामु घणा कमु करे रहिया हूंदा आहियो ॿाहिरि जूं तमामु घणियूं ज़िमेदारियूं अव्हांजे मथां हूंदियूं आहिनि त इंसान जो ध्यानु जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो डाइवर्ट हूंदो आहे इंसानु न त घर में एतिरो वक़्तु कोन ॾेई सघंदो आहे ऐं उनजो सॼो जो सॼो असरु उनजे ॿारनि ते पवंदो आहे उनजी फैमिली ते पवंदो आहे बचनि ते पवंदो आहे उनजे फ्यूचर ते पवंदो आहे त
सो जी प्लीज़ मूं चाहियो पिए इन बाबति बि तव्हां बयानु फ़रमायो। इन में अदी मां 2-3 ॻाल्हियूं ऐड करणु चाहींदुसि। हा ज़रूरु ज़रूरु। सभ खां पहिरीं जेको घर जो वॾो आहे, इन में को शक कोन्हे, उनजे मथां हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे, मुआश जी ज़िमेदारी। सही। ऐं जेका मुआश जी ज़िमेदारी अल्लाह तबारक व तआला रखी आहे, अगरि सही तरीक़े सां ऐं मुस्बत अंदाज़ में दयानतदारी सां अगरि उहो पंहिंजो फ़रीज़ो सरअंजाम ॾिए थो, पंहिंजो कमु सही तरीक़े सां दयानतदारी सां करे थो, त इहो सुबुह खां वठी शाम ताईं जेको कमु करे थो, इहो हिकिड़ो मुस्बत अमल आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला इन अमल खे इबादत में शामिल फ़रमाए थो, यानी सुबुह खां वठी शाम ताईं उहो बहानो इबादत में आहे। ऐं इबादत जो जेको असरु आहे उहो नेगेटिव अंदाज़ में न वेंदो आहे, उहो पॉज़िटिव अंदाज़ में वेंदो आहे। पर जॾहिं असां उते कोताही कयूं था, पंहिंजी फ़राइज़ मनसबी में कोताही कयूं था, बददियानती कयूं था, असां उन में किथे डंडी हणूं था, को झोल अची वञे थो, पोइ उन जो असरु मनफ़ी पवे थो असांजी ज़ात ते बि ऐं असांजे घर वारनि ते बि, असांजी औलाद ते बि। उन जे बदिले में जेको असां रिज़्क़ हासिलु कयोसीं, जेका उजरत वरितीसीं, उन उजरत मां असां जेको कुझु वरितोसीं, उहो जॾहिं असांजे पेट में, असांजे ॿारनि जे पेट में वञे थो, त उहो बि मनफ़ी असरात मुरतब करे थो। हिकु त असांजो जेको कमाइण मुआश आहे उहो हलाल ऐं दयानतदारी जे उसूल ते मबनी हुजे। उन खां पोइ ज़रूरी कोन्हे त इंसान 12 कलाक या 8 कलाक पंहिंजनि बचनि सां गॾु वेठो हुजे। ॿारनि खे सिर्फ़ु इहो अहसासु हुजे, त असांजो वॾो हिकिड़ो मौजूदु आहे ऐं उहो असां सां गॾु आहे, असांजी हर मुश्किल घड़ी में असां सां गॾु आहे। इहो तव्हां अहसासु एक्टिव करे छॾियो पंहिंजनि बचड़नि में, पंहिंजे घर वारनि में, पंहिंजी घरवारी में, पंहिंजी भेनरुनि में। कॾहिं तव्हां भले सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदा, उनखे इहो अहसासु हूंदो त असांजो भाउ, असांजो पीउ, असांजो वॾो असां सां गॾु आहे। इहो अहसासु ई इंसान खे जेको आहे उहो उन पॉज़िटिव अमल जी तरफ़ वठी अचे ऐं उन खां ज़िमेदारियूं यादि ॾियारे थो। बिल्कुलु उहो अहसासु रहे थो त असांजे अॻियां कोई आहे जेको चेक एंड बैलेंस जंहिंजे हथ में आहे। अच्छा अलामा साहब माफ़ु कजो, मां चाहियां पई, मूंखे चयो वञे पियो त असां नातिया कलाम ॿुधूं, हुन खां पोइ पाण डिस्कस पंहिंजो जारी रखंदासीं। ज़ाविश असां सां गॾु मौजूदु आहे ऐं ज़ाविश असांखे हाणे जॉइन कयो आहे। मां चाहींदसि त ज़ाविश खां असां नातिया कलाम ॿुधूं। जी बिस्मिल्लाह करियो। सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार है, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों में। तुम सा तो गसी आँख ने देखा नहीं कोई, तुम सा तो गसी आँख ने देखा नहीं कोई, ये शान लताफत है, साया नहीं कोई, ये शान लताफत है, साया नहीं कोई अब मेरी निगाहों में। ए ज़र
सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई, अब मेरी निगाहों में होता है जगह ज़िक्र मोहम्मद के करम से, होता है जगह ज़िक्र मोहम्मद के करम से, इस बज़्म में मेहरों में तमन्ना नहीं कोई, इस बज़्म में मेहरों में तमन्ना नहीं कोई, अब मेरी निगाहों में सरकार की रहमत ने मगर खूब नवाजा, सरकार की रहमत ने मगर खूब नवाजा, ये सच है कि खालिद सा निकम्मा नहीं कोई, ये सच है कि खालिद सा निकम्मा नहीं कोई, अब मेरी निगाहों में। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। ज़ाविश खूबसूरत आवाज़ आपकी। असां अॻियां वधंदासीं। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो सहकार मौजूदु आहे। नेल्सन पेंट गुज़िरियल 25 सालनि खां पंहिंजे साहिबीन खे आला मयार जो पेंट फराहम करे रहियो आहे, छाकाणि जो नेल्सन पेंट खे ख़बर आहे त तव्हां लाइ तव्हांजो घर सभ खां ख़ासि आहे। ऐं उनखां अलावा साथ मौजूदु आहे क्विज़ जो। क्विज़ ऐं रमज़ान, ताज़गी ऐं मिठास जो बहितरीनु मेलाप। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अवां जी पंहिंजी इन लाइव स्पेशल ट्रांसमिशन अज़मते रमज़ान में, जंहिंजो साथ नेल्सन पेंट्स जो मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो, ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइक़े जी रिवायत, हर घर जी सुञाणप। अॻियां वधूं था, अलम साहब मौजूदु आहिनि। अलम साहब, ॻाल्हि विच में रहिजी वई, मूं चाहियो त हुनखे कंप्लीट कयो। बिल्कुलु, मूं अर्ज़ु पियो कयो। ॿियो, घर जे सरबराह जे लाइ इहो ज़रूरी आहे ॿिए नंबर ते त जेके बि ॿार या जेके बि उनजे अंडर में भेनरूं हुजनि या उनजी औलाद हुजे, जेके बि पर्सन्स आहिनि, जेके ॿार आहिनि, उन्हनि खे चङाईअ जो हुकुम ॾींदो रहे ऐं अगरि का मनफ़ी एक्टिविटी ॾिसे त उनखां बचण जी ताक़ीद कंदो रहे। सही, बिल्कुलु। इहो हिकिड़ो इस्लामी उसूल आहे। हज़रत मौला हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन तशरीफ़ फरमा साईं जन जी हंज में ऐं सदके जी जेका खजी आहे उहा मौजूदु हुई। हज़रत मौला हसन जो साम्हूं पई हुई, हज़रत मौला हसन खणी पंहिंजे वात में विधी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ौरन आंगुर वात में विझी उनखे फ़ौरन कढियाऊं ऐं फरमायूं, न बाबा, हीअ असांजे लाइ ही कोन्हे, हीअ असांजे लाइ खाइणु जाइज़ कोन्हे। यानी इहा हिकिड़ी तरबियत वारो अंदाज़ असांखे हितां मिले पियो त जेको अगरि को ॿार कंहिं मनफ़ी एक्टिविटी ॾांहुं उनजो ज़हन डाइवर्ट थिए पियो त असां उनखे ज़हनी एतबार सां, तशद्दुद सां न, जबर सां न, टार्चर सां न, बल्कि प्यार सां उनखे अहिड़े तरीक़े सां सम्झायूं जो उन शइ खां हू पासो करे वञे ऐं सुठे कमु करण जो असां उनखे हुकुम ॾियूं, चयूं, उनजी तरबियत कयूं। ऐं
टी हिकिड़ी मेन जेका ॻाल्हि आहे, अगरि असां में मुस्बत एक्टिविटीज़ हूंदियूं त असां साम्हूं वारे खे चई सघंदासीं, हुनजो असर बि थींदो। ऐं मूं में अगरि नेगेटिव जेके आहिनि उहे असरात ऐं नेगेटिव जेके आहिनि एक्टिविटीज़ आहिनि, ऐं मां पंहिंजे औलाद खे पंहिंजनि घर वारनि खे पॉज़िटिव जी ताक़ीद कयां थो, इन जो को बि असरु कोन्हे, इन जो उबतो जेको आहे उहो ग़लति असरात उन जा मुरतब थियनि था। असांखे इन्हनि शयुनि सभिनी शयुनि खे ॾिसणु खपे ऐं घटि में घटि ॾींहं ऐं राति में हिकिड़ो वेलो पंहिंजे सभिनी घर जे भातियुनि सां गॾु वेही मानी खाइणु खपे। ऐं उन दस्तरख़ान ते इंसानु बिल्कुलु मुंहुं सुॼाए न वेहे, पंहिंजी तकलीफ़ खे सिर्फ़ु बयानु न करे, सॼो ॾींहुं कमाए आयो आहे जेको बि उनखे उते बयानु न करे, उते सुहिणे अंदाज़ सां पंहिंजनि बच्चनि सां खिली ॻाल्हाए, ऐं उन जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि जूं जेके पूरो ॾींहुं उन्हनि जेको कुझु कयो आहे उन ते ॻाल्हाए, डिस्कस करे, उन्हनि जे अख़लाक़ ते ॻाल्हाए, उन्हनि जे किरदार ते ॻाल्हाए। इन सां ॿारनि में हौसलो पैदा थिए थो, उन में जिस्मानी ग्रोथ सां गॾु गॾु जेका ज़हनी ऐं फ़िक्री जेका ग्रोथ आहे उहा वधे थी, ऐं उन्हनि में हिकिड़ी सलाहियत पैदा थिए थी वालिद जे ऐं सरबराह जे गॾु वेहण सां, गॾु खाइण सां, गॾु पीअण सां ऐं गॾु हुजण जे अहसास सां। असांजे लाइ लाज़मी आहे असां इन सभिनी शयुनि ते अमल करण जी कोशिशि कयूं। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त इंसानु जीअं पाण हूंदो आहे, फितरतन जीअं उहो आहे त उहो उनखे मोट उन तरह ई मिलंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां प्रिटेंड केतिरी देरि ताईं करे सघो था, केतिरी देरि ताईं अमी पंहिंजो पाण खे सुठो साबित करे सघो था। अव्हांजा अहमाल, अव्हांजो जेको अमल आहे, अव्हांजो जेको कमकार जो तरीक़ो आहे, जेको ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे, उन मां ज़ाहिर थी पवंदो आहे त इंसान दर हक़ीक़त छा आहे। अच्छा अलामा साहिबु, मूं अॼु चाहियां पियो त शिरक बाबति बि अमी बयानु फ़रमायो। शिरक हिकिड़ो तमामु अज़ीम गुनाह आहे। क़ुरान मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो, इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक हिकिड़ो तमामु वॾो अज़ीम तरीन गुनाह आहे। ऐं शिरक जो मतिलबु छा आहे? असांजा कुझु माण्हू इन में इफ़रात ऐं तफ़रीत जो शिकार आहिनि। शिरक जो मतिलबु आहे शरीक करणु, मिलाइणु, यानी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात, उन जी सिफ़ात, उन जा अफ़आल, इबादात जेके उन्हनि सां गॾु कंहिं ॿिए खे उन जहिड़ो सम्झणु। सही। अगरि उन जहिड़ो सम्झंदो, जीअं अल्लाह ताला जी सिफ़त आहे, ओड़ी सिफ़त कंहिं बाने में पैदा कंदो, जीअं अल्लाह ताला जी इबादत ऐं बानाइब कई पई वञे, अहिड़ी ई इबादत वरी कंहिं बाने जी सोच रखी कंदो त इहो शिरक में शामिल थी वेंदो। अल्लाह तबारक व तआला जी जेका ज़ात आहे, अहिड़ी ज़ात ॿी कंहिं ज़ात खे सम्झंदो त इहो शिरक थी वेंदो। ऐं इहो एॾो वॾो गुनाह, ऐं इन जी का बि माफ़ी कोन्हे। बिल्कुलु माफ़ी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन सूरत में आहे त वरी हू तजदीद ईमान करे ऐं वरी कलमो पढ़े, अल्लाह ताला खां माफ़ी घुरे, ऐं वरी आइंदा अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु न करे, अहिड़ो अक़ीदो न रखे। अगरि इन अक़ीदे ते क़ाइमु रहंदो, अगरचे मुस्लमान सॾराए, मुस्लमाननि सां गॾु रहे, पंहिंजे पाण खे मुस्लमान चवे, उहो मुस्लमान कोन्हे। जंहिं बि शिरक कयो उहो मुशरिक थी वञे थो, इस्लाम दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वञे थो। लेकिन असां अॼु कुझु इफ़रात ऐं तफ़रीत जी जेका मूं ॻाल्हि कई, कुझु असां माण्हू ॾिसूं था दोस्त असांजा, उहे एतिरा मुतशद्दिद आहिनि, एतिरा मुतशद्दिद आहिनि जो हर ॻाल्हि ते शिरक जो फ़तवो, हर नंढड़ी ॻाल्हि ते शिरक जो फ़तवो। अगरि बिलफ़र्ज़ कंहिं ईअं चयो या अली मदद, त इन ते बि शिरक जो फ़तवो। मौला अली अलैहिस्सलाम जी जेका मदद आहे, गोया कि इहा बि अल्लाह तबारक व तआला जी मदद आहे। बेशक बेशक। ऐं जेका क़ुरान जी मदद आहे, इहा बि अल्लाह तबारक व तआला जी मदद आहे। जेका माण्हुनि जी मदद आहे, जेके माण्हू असां सां सहकार कनि पिया, असां सां ताउन कनि पिया, इहा बि उन्हनि जी मदद आहे। इनखे शिरक सां मिलाइणु जाइज़ कोन्हे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम केतिरनि जंगुनि खां पहिरीं पंहिंजे सहाबा किराम खे हुकुम फरमायो, तव्हां मदद कयो मुस्लमाननि जी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह खां दुआ करो, या अल्लाह तूं मुंहिंजी मदद फरमा, न सहाबा किराम खे फरमायो। छो जो जेको सबब आहे उहो इंसान सां ॻंढियल आहे, अल्लाह तबारक व तआला सां ॻंढियल कोन्हे। अल्लाह तबारक व तआला असबाब पैदा फरमाईंदो। बेशक बेशक। अल्लामा साहब सुहिणे अंदाज़ में अव्हां गुफ़्तगू फरमाई, ऐं यकीनन इहे बारीक बारीक शयूं आहिनि जिन खे सम्झणु ॾाढो लाज़िम करार रहे असांजी ज़ात ते। अच्छा जनाब, असां वधंदासीं हिन वक़्तु ब्रेक जी तरफ़, साही जी तरफ़ वधां पई। नेल्सन पैंट्स जो नाज़रीन साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में। रंग ज़िंदगी जो क्विज़ जो बि साथ भरपूर मौजूदु आहे। क्विज़ ज़ाइके जी रिवायत, हर घर जी सुञाणप। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान, अज़मत
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जी पंहिंजी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुफ़्तगू हली रही आहे ऐं गुफ़्तगू करे रहिया आहिनि अल्लामा ताहिरुल ताहिरी साहब जनाब। उन्हनि जे वक़्त जी आऊं हमेशह थोराइती हूंदी आहियां। पाण माह रमज़ान जो पूरो महीनो दीन इस्लाम जी ख़िदमत में ई उन्हनि जो वक़्तु हूंदो आहे। पाण उन ख़िदमत में मशगूल हूंदा आहिनि ऐं माशाअल्लाह सां उन्हनि जी प्रेज़ेंस सां सच पुछो त वाक़ई में मूंखे न ख़बर पवंदी आहे टाइम कीअं असांजो गुज़री वेंदो आहे। अल्लामा साहब पूरी ट्रांसमिशन में हिकिड़ो ॾींहुं गैर हाज़िर हुया त अल्लामा साहब उन ॾींहुं मूंखे टाइम जो थोरो अहसासु थिए पियो त अॼु जेको टाइम आहे उहो कहिड़े अंदाज़ में गुज़री रहियो आहे। पर अमी मौजूदु हूंदा आहियो त वाक़ई में टाइम जी ख़बर कोन पवंदी आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान ताईं पहुचे पियो नेल्सन जे साथ सां नेल्सन पेंट आलमया जो नेशनल पेंट ब्रांड आहे रंग ज़िंदगी जो ऐं क्विज़ जो साथ मौजूदु आहे। क्विज़ ऐं रमज़ान ताज़गी ऐं मिठास जो बहितरीन मिलाप। फिरदर जेको हिकिड़ो टॉपिक आहे ॾाढो सुठो आहे उनखे मां डिस्कस ज़रूरु कंदसि पर पहिरियों अॻियां वधूं था असां सां गॾु हुनैज़ा आफ्ताब मौजूदु आहे। हुनैज़ा चाहियूं पिया त अव्हां खां नातिया कलाम ॿुधूं। बिस्मिल्लाह करे। शाने हुजूर फिक्रे बशर में ना आ सके शाने हुजूर फिक्रे बशर में ना आ सके कोई भी मुस्तफ़ा की हकीकत ना पा सके शाने हुजूर फिक्रे तफसील क्या बयान हो उनके उरूज की तफसील क्या बयान हो उनके उरूज की ऐशे उला पे उनके सिवा कौन जा सके ऐशे उला पे उनके सिवा कौन जा सके शाने हुजूर फिक्रे और वल फज्र के चेहरे को कुरान ने कहा वल फज्र उनके चेहरे को कुरान ने कहा माताब उनके हुस्न की क्या ताब ला सके माताब
ताब उनके हुस्न की, क्या ताब ला सके शाने हुजूर फिक्रे बशर में ना आ सके शाने हुजूर फिक्रे। माशाल्लाह माशाल्लाह। अॻियां वधूं था। अहमद साहिबु तव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि। मां चाहींदमि त कल्ह जे ॾींहं ते बि अव्हां इन बाबति बयानु फरमायो, अॼु बि थोरी वज़ाहत कजो त हीउ जेको आख़िरियों अशरो आहे जहन्नम जी बाहि खां बचण जो जेको अशरो आहे, हिन में इबादत कीअं हुजणु खपे। हिकिड़ा त उहे माशाल्लाह सां अलाह तबारक व ताला जा ॻणियल चूंडियल उहे बंदा थियनि था जेके उन इबादत जे लाइ पंहिंजो सॼो वक़्तु ॾियनि था। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया जा मामलात आहिनि, घणा सारा कमकार हूंदा आहिनि, न चाहींदे बि इंसानु मशगूल रहे थो न पंहिंजी एक्टिविटीज़ में, उहो टाइम उन्हनि एक्टिविटीज़ में गुज़ारे थो। त हिन अशरे में घणे खां घणी इबादत जो हुकुम बि आहे। कीअं इबादत करणु घुरिजे? हीउ जेको आख़िरी अशरो आहे इहा अलाह तबारक व ताला जी हिकिड़ी ख़ासि नेमत ऐं ख़ासि इनाम आहे। इन अशरे में जेतिरी तौफ़ीक़ अलाह तबारक व ताला जी तरफ़ां बाने खे मिले थी उहा घटि आहे, पर हिन पुरफ़ितन दौर में जेको मसरूफ़ तरीन दौर असांजो थी चुको आहे उन में ॿियो न घटि में घटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके फ़राइज़ ऐं वाजिबात उन्हनि जी जेका अदायगी आहे असां सुहिणे नमूने सां ऐं पाबंदीअ वक़्त सां अगरि करियूं था, उलमाए किराम फ़ुक़हा फ़रमाइनि था जेको शख़्स 5 ई वक़्त नमाज़ जी पाबंदी करे, याने इशा जी नमाज़, मग़रिब जी नमाज़ ऐं फ़जर जी नमाज़ पाबंदी सां बाजमात उन पढ़ी, अल्लाह तबारक व ताला उनखे बि शबे क़दर जो हिसो ज़रूरु अता फ़रमाईंदो। छो जो हिकिड़ी नमाज़ खां ॿी नमाज़ ताईं उन जे इंतज़ार में रहणु, इहो नियत में रखणु त फ़जर जी नमाज़ थींदी मां नमाज़ पढ़ंदुसि, त इन विच में जेको उन आराम कयो उन जो इहो आराम बि इबादत में शामिलु हूंदो। अल इंतज़ारो फ़ि सलात कसलात, यानी नमाज़ जो इंतज़ार बि नमाज़ ई आहे। ऐं इंसान ॾींहं जो ऐं राति जो थोरो घणो उन जी हैसियत जे एतबार सां आख़िरी अशरे में रोज़ाना या घटि में घटि ताक रातुनि में सदको ऐं ख़ैरात ज़रूरु करे ऐं जेके मुस्तहिक़ आहिनि उन्हनि खे कुझु न कुझु ज़रूरु ॾिए। छो जो इन राति जेको अल्लाह ताला जी बारगाह में सदको ख़ैरात करे थो उन जो सवाबु फ़र्ज़ जे बराबरि ऐं अञा वधीक उनखे सवाबु मिले थो। ऐं इबादत में फ़राइज़ ऐं तरावीह नमाज़ ऐं घटि में घटि ॾींहं ऐं राति में दुरूद शरीफ़ ऐं इस्तिग़फ़ार जी कसरत ज़रूरी आहे। जेतिरो पढ़ी सघे दुरूद हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदन आल जे मथां दुरूद पाक लाज़मी पढ़े, इस्तिग़फ़ार जी कसरत करे, ऐं जेका इस्तिग़फ़ार जी कसरत आहे इहा अल्लाह ताला खे पसंदि आहे। ऐं इन जे नतीजे में अल्लाह तबारक व ताला बाने जा गुनाह बख़्श फ़रमाए थो ऐं ख़ासि तौर ते अल्लाह ताला खां अल्लाहुम्मा अजिरनी मिनन नार, ए अल्लाह मूंखे जहन्नम जी बाह खां आज़ादु फ़रमा। इहो विर्द जेको आहे उनजी ज़ुबान ते जारी हुजे, भले अरबी जा अल्फाज़ नथा अचनि, पंहिंजे कहिड़ी बि ॿोली में अल्लाह ताला खां माफ़ी घुरंदो रहे, या अल्लाह मूंखे जहन्नम जी बाह खां आज़ादु फ़रमा। लेकिन हिते हिकिड़ी मां ॻाल्हि क़ुरान मजीद जी फ़िक्र सां जेका हासिलु थिए थी उहा अर्ज़ु कंदो हलां। हीउ जेको आख़िरी ॾहाको आहे इन में जिथे असां दुआऊं घुरूं था, बख़्शिश घुरूं था, इस्तिग़फ़ार कयूं था, क़ुरान मजीद जी फ़िक्र असांखे इहा ॿुधाए थी त बानो सिर्फ़ु पंहिंजे ई ज़ात जे लाइ दुआ न घुरे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फ़रमायो 26 सिपारे में, रब्बि औज़िअनी अन अश्कुर निअमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया, जेके अल्लाह ताला नेमतूं ॾिनियूं आहिनि उनजो शुक्र अदा करे ऐं पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआ घुरे ऐं पंहिंजे नेक अमल जी सलामती जी दुआ घुरे ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजी औलाद जी इस्लाह जी बि दुआ घुरंदो रहे। यानी हिकिड़े पासे पंहिंजे वालिदैन जे लाइ दुआ, ॿिए पासे पंहिंजी औलाद जे लाइ दुआ ऐं 3 नंबर ते पंहिंजी ज़ात जे लाइ दुआ।
जेको पंहिंजी औलाद ऐं पंहिंजे वालिदैन सां गॾोगॾु पंहिंजी ज़ात जे लाइ दुआ घुरे थो, अलाह तबारक व ताला उन्हनि जे पूरे ख़ानदान खे सलामती अता फ़रमाए थो ऐं उहे दुआ में जेके नेमतूं घुरियूं वियूं आहिनि अलाह ताला सभिनी खे अता फ़रमाए थो। बल्कि इंसान जो मुस्लमान जो शेवो इहो हुजणु खपे जिते पंहिंजे लाइ घुरे थो सभिनी खां पहिरीं सभिनी मुस्लमाननि जे लाइ उहे सभई दुआऊं घुरे ऐं आख़िर में पंहिंजे लाइ दुआ घुरंदो। अल्लाह तबारक व ताला उनजी दुआ पंहिंजी बारगाह में। सुभान अल्लाह। अच्छा अलामा साहब शॉर्टली बयान कजो त दुआ जो तरीक़ेकार छा हुजणु खपे, ख़ूबसूरत अंदाज़ में कीअं दुआ करणु घुरिजे? दुआ सभिनी खां पहिरीं मां मुख़्तसर अंदाज़ में अर्ज़ु कयां, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात जी तरफ़ तवज्जो जी ज़रूरत आहे, यानी बिल्कुलु इनहिमाक सां तवज्जो अल्लाह ताला जी ज़ात जी तरफ़ हुजे। ऐं जीअं हिकिड़ो फ़क़ीर ख़ैरात घुरंदो आहे पंहिंजे मुंहं खे रोइण वारो ठाहींदो आहे, ईअं रोइण वारो ठाहे, अगरि रोइण अचे थो त रोए या रोइण वारी आवाज़ कढे, अगरि कुझु बि नथो करे सघे रोइण जहिड़ो मुंहुं ठाहे ऐं पंहिंजे ॿिन्ही हथनि खे हीअं बिल्कुलु तिरनि खे मिलाए सिधो करे ऐं आसमान ॾांहुं, यानी हिन तिरनि जो क़िबलो आसमान हुजे, बिल्कुलु हीअं सिधियूं हुजनि ऐं उन खां पोइ मुंतज़िर रहे त अल्लाह तबारक व ताला जी जेका रहमत आहे उहा मुंहिंजे मथां वसी रही आहे। ऐं सभ खां पहिरीं दुआ में अल्लाह ताला जी तारीफ़ करे, अगरि कुझु बि नथो अचे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इहा अल्लाह ताला जी हमद आहे, अल्लाह ताला जी तारीफ़ करे उन खां पोइ वरी जेको मक़सूद आहे दुआ में गुनाहनि जी बख़्शिश आहे, मग़फ़िरत आहे, नेमतुनि जो हुसूल आहे, औलाद जे लाइ, पंहिंजे शादी जे लाइ, रिश्तनि जे लाइ, जेको बि इंसानु घुरी सघे थो घुरे ऐं शुरू में ऐं आख़िर में दुरूद पाक ज़रूरु पढ़े। जंहिं दुआ जे अव्वल ऐं आख़िर दुरूद पाक पढ़ियो वञे थो उहा दुआ अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में क़बूल थिए थी। ऐं जीअं ई दुआ ख़तमु थिए ऐं पंहिंजे ॿिन्ही हथनि खे पंहिंजे मुंहं जे मथां फेरे छॾे त हीअ जेके हथ आहिनि जिन जे मथां अलाह रहमतूं वसायूं आहिनि उहे रहमत जो जेको असरु आहे उन जे चहिरे मथां अचे ऐं उनजो चहिरो बि उन रहमत खां फैज़याब थिए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ तव्हां बयानु फ़रमायो। यकीनन मां हमेशह चवंदी आहियां अलामा साहब त जेको नंढड़ो ॿारु हूंदो आहे न घर में रोईंदो आहे त ॾाढो ज़िद कंदो आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे, ॾाढो वणंदो आहे ऐं चाहींदा आहियूं त उनजी उहा ख़्वाहिश पूरी थिए त हू रोइणु बंदि करे, उनजी जेको खिलणु हूंदो आहे, उनजो जेको ॻाल्हाइणु हूंदो आहे, उनजो घर में हलणु हूंदो आहे, उहो ॾाढो घर जे माहौल खे सुहिणो बणाईंदो आहे, रौनक हूंदी आहे हुन सां। त उहो रब जेको 70 माण्हुनि खां वधीक प्यारु कंदड़ आहे, उनजे अॻियां जे इंसानु गिड़गिड़ाए थो रोए थो त उहो रब कीअं असांजी ख़्वाहिश पूरी नथो करे सघे। सो दुआऊं असांजे हथ वस में आहिनि, टुटल फुटल असांजी इबादतूं असांजे हथ वस में आहिनि, बसि दिलि सां करण जी ज़रूरत हूंदी आहे। अच्छा अलामा साहब, हिकिड़ी ॿी मूं वेठे हिकु शइ नोट कई ऐं मूं चाहियो त हुन बाबति बि तव्हां सां ज़िक्र कजे। इंसानु आहियूं ऐं हिकिड़ो दिलि में हूंदो आहे त अलाह साईं असांजे इल्म खे वधाए, ऐं मां सम्झां थी त इहा बि अलाह पाक जा ॻणियल चूंडियल कुझु बंदा हूंदा आहिनि जिन जे अंदरि में इहा ख़्वाहिश हूंदी आहे, को अहिड़ो ज़िक्र जेको करणु खपे इल्म खे वधाइण जे लाइ। ऐं यकीनन पाण सभु ॼाणूं था त कंटिन्यूअस प्रोसेस ऐं हिकिड़ी लगन जेका आहे उहा यकीनन इंसान जे इल्म खे वधाए सघे थी ऐं तमामु मंज़िलुनि ते फ़ाइज़ इंसान खे करे सघे थी। सो मां चाहींदसि त शॉर्टली हिन बाबति बि बयानु फ़रमायो। इन में को बि शक कोन्हे, मुस्लमान जी जेका ज़िंदगी आहे असल उहा ज़िंदगी आहे जंहिंमें हुन जे लाइ जुस्तजू आहे, जंहिं ज़िंदगी में जुस्तजू कोन्हे इल्म जे हुसूल जी ऐं नए इल्म जी, उहा पोइ ज़िंदगी जेका आहे उते बीही वञे थी, उनखे ब्रेक लॻी थो वञे। ऐं इंसान जी जेका ज़हनी सलाहियत, फ़िक्री सलाहियत ऐं इल्मी सलाहियत जेका वधे थी, मां इहो सम्झो आहियां त सभिनी खां पहिरीं इंसान जे अंदरि जेका हिकिड़ी मनफ़ी जेको असरु आहे तअस्सुब जो, कीने जो, बुग़्ज़ ऐं अदावत जो, इनखे ख़तमु करे, जॾहिं इनखे ख़तमु करे उन खां पोइ जॾहिं क़दम वधाए थो अल्लाह तबारक व ताला उनखे उहा फ़िक्री इल्मी सलाहियत अता फ़रमाए थो। ऐं जंहिंजे अंदरि इहा जुस्तजू आहे इल्म जे हुसूल जी, उनखे खपे त पंहिंजे दुआ में ही क़ुरान मजीद जा अल्फाज़ लाज़मी पंहिंजी दुआ में शामिल करे इनखे पंहिंजो हिसो बणाए। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा, या वरी इहो बि अॻिते चवे अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन व फ़हमा, या अल्लाह मुंहिंजे इल्म ऐं फ़हम में इज़ाफ़ो अता फ़रमा। ऐं ख़ासि तौर ते अगरि थोरो अञा वधीक तव्हां इजाज़त ॾियो त फ़जर जी नमाज़ खां पोइ 7 भेरा सूरह इनशिराह, अलम नशरह लक सदरक,
हिकिड़ी मुख़्तसर सूरत आहे 30 सिपारे में, जी बिल्कुलु उहा बिल्कुलु 7 भेरा अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी, वरी जी 7 बिल्कुलु। भेरा इहा सूरत पढ़ी ऐं पाणीअ जे मथां उहो दम करे सुभान ऐं अल्लाह, पीअंदो सुभान त अल्लाह तबारक व ताला उनखे इनशिराहे सदर अता फरमाईंदो, आहा। उनजे सीने खे कुशादो कंदो। ऐं ॿियो वज़ीफ़ो जी हर नमाज़ खां पोइ 7 भेरा मथे ते हथ रखी जी हा या हथ ते दम करे या हफ़ीज़ो या हफ़ीज़ो इहो पढ़ी मथे ते दम कंदो त सही। इंशा अल्लाह ताला उनजी सुभान अल्लाह। क़ुव्वत ज़हनी ज़हानियत में ज़हानत में क़ुव्वत अता इज़ाफ़ो अता फरमाईंदो फरमाईंदो, बेशक, ऐं उन में इज़ाफ़ो थींदो। सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह साहब ॾाढे सुहिणे अंदाज़ में अवां बयानु फरमायो आहे। वक़्त जूं घड़ियूं असांखे बिल्कुलु बि वधीक इजाज़त न पियूं ॾियनि ऐं लास्ट में अल्लाह साहब जो बयानु एज़ अ मैसेज तो हूअं त पूरो प्रोग्राम एज़ अ मैसेज असां खणी सघूं था ऐं यकीनन ही जेको प्रोग्राम हूंदो आहे एज़ एन अवेयरनेस सेशन त न चऊं पर तरबियती सेशन ज़रूरु पाण चई सघूं था। ऐं माह रमज़ान नो डाउट त हिकिड़ो तरबियत जो सेशन जो पूरो महीनो असांजे लाइ ज़रूरु हुजे थो। अलामा साहब अव्हां जे वक़्तु ॾियण जी आउं थोराइती आहियां। अव्हां जे मौजूदु हुजण सां हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए सघंदा आहियूं ऐं अव्हां जो डिस्कशन सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचे थो ऐं नेल्सन जा महिमान बणिजा। जनाब नात ख़्वां असां सां मौजूदु रहिया तमामु सुहिणे आवाज़ जा पाण मालिक आहिनि सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब। अव्हां जे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं। अव्हां जी बि प्रेज़ेंस सां माशाअल्लाह सुहिणे अंदाज़ में प्रोग्राम असांजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो ऐं अव्हीं बि नेल्सन जा महिमान बणिजो। ज़ाविश असां सां मौजूदु रही, थैंक यू ज़ाविश, तव्हीं बि कोई जा महिमान बणिजो। ऐं असां सां हुनैज़ा आफ़ताब मौजूदु रही जंहिंजो पिणु ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ु आहे, थैंक यू, अव्हीं बि कोई जा महिमान बणिजो। हिन तरफ़ पंहिंजी आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, हिन तरफ़ तमामु टीम मेंबर्स जी शुक्रगुज़ार आहियां जिन जी महिनत सां जिन जे सहकार सां ही प्रोग्राम लाइव ट्रांसमिशन अव्हां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुती। नाज़रीन, हिन प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण में जेके स्पॉन्सर्स असां सां मौजूदु रहिया उन में नेल्सन पेंट्स जो साथ मौजूदु रहियो, रंग ज़िंदगी जो नेल्सन पेंट आला मयार जो नेशनल पेंट ब्रांड आहे ऐं 25 सालनि खां पंहिंजे सारिफ़ीन खे जेको आला मयार जो पेंट फ़राहम करे रहियो आहे। ऐं छाकाणि त नेल्सन पेंट खे ख़बर आहे त अव्हां लाइ अव्हां जो घर सभ खां वधीक ख़ासि आहे, अहमियत जोॻो आहे। नेल्सन पेंट जी फ्री कलर एडवाइस फ्री सर्विस बि इस्तेमालु करे सघो था, क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची सघो था, घर खे अव्हीं ख़ूबसूरत बणाए सघो था। 25% वधीक तव्हांखे कवरेज ॾींदो आहे जंहिंसां घटि पेंट जे मिक़दार में वधीक जॻह खे रंग करे घर खे ख़ूबसूरत अव्हीं बणाईंदा आहियो। नाज़रीन, उन खां अलावा अज़मत रमज़ान खे अव्हां ताईं पहुचाइण में अॼु 21 रोज़े ते साथ मौजूदु रहे कोइस जो कोइस ऐं रमज़ान ताज़गी मिठास जो बहितरीनु मेलाप रमज़ान उल मुबारक में इफ़्तार हुजे या सहरी, कोइस जो लज़ीज़ शरबत हर ढुक खे मिठास सां भरियो छॾे, कोइस ज़ाइके जी रिवायत हर घर जी सुञाणप। मूंखे इजाज़त ॾींदव, यकीनन ही जेको इहे घड़ियूं हूंदियूं आहिनि रोज़े खुलण जे क़रीब क़रीब जो वक़्तु हूंदो आहे, पाण सभु दुआ घुरी रहिया हूंदा आहियूं। अल्लाह तबारक व ताला सभिनीनि जी दुआउनि खे क़बूल फ़रमाए, पंहिंजी दुआउनि में ज़रूरु असांखे यादि कजो, मुंहिंजी इंटायर टीम खे यादि कजो, असीं अव्हां जी दुआउनि जा तलबगार आहियूं। आख़िर में वेंदे वेंदे ख़ूबसूरत नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो सरताज हफ़ीज़ ताहिरी साहब जिन जो। जी हाणे अव्हां ते आहे, अव्हीं जेको बि असांजे नाज़रीन ताईं पहुचायो। जी बिस्मिल्लाह। घर में कोहराम था जब अली ने कहा मेरे बच्चों मेरी आखिरी रात है। घर में कोहराम था जब अली ने कहा मेरे बच्चों मेरी आखिरी रात है। कल यहीं से उठेगा जनाजा मेरा, मेरे बच्चों मेरी आखिरी रात है। जब कफन ओढ़ कर घर से जाऊंगा मैं, जानता हूँ बहुत याद आऊंगा मैं। मुझको ढूंढोगे हुजरे में जाकर, मगर चाह कर भी तुम्हें मिल न पाऊंगा मैं। चाह कर भी तुम्हें मिल न पाऊंगा मैं। देख लो चेहरा जी
بھر کے تم باپ کا دیکھ لو چہرہ جی، بھر کے تم باپ کا میرے بچوں میری آخری رات ہے۔ حال بازار کا آیا جو روبرو، رو کے ہے دین بیٹوں سے کی گفتگو۔ حال بازار کا آیا جو روبرو، رو کے ہے دین کی بیٹوں سے گفتگو۔ میرے سر سے جو بہہ کے آیا بھی، صاف کر دو میری آنکھ سے وہ لہو، صاف کر دو میری آنکھ سے وہ لہو۔ دیکھ لوں میں ذرا بیٹیوں کی ردا، میرے بچوں میری آخری رات ہے۔ دیکھ لوں میں ذرا بیٹیوں کی ردا، میرے بچوں میری آخری رات ہے۔ دیکھو عباس جب قید ہوگی بہن، نہ ہی تم ہوگے اور نہ حسین و حسن۔ دیکھو عباس جب قید ہوگی بہن، نہ ہی تم ہوگے اور نہ حسین و حسن۔ میرے سجاد کو پاس لاؤ میرے، اس نے چلنا ہے کانٹوں پہ سہ کے چبھن، اس نے چلنا ہے کانٹوں کی سہ کے چبھن۔ بوسہ لے لوں میں سجاد کے پاؤں کا، بوسہ لے لوں میں سجاد کے پاؤں کا، میرے بیٹوں میری آخری رات ہے۔ میری ایک ضرب پہ دیکھو رونا نہیں، یاد کرنا وہ کھنجر وہ جلتی زمین۔ میری ایک ضرب پر دیکھو رونا نہیں، یاد کرنا وہ کھنجر وہ جلتی زمین۔ ہوگا جب ماں کی گودی میں بیٹے کا سر، ہوگا جب ماں کی گودی میں بیٹے کا سر، تیرا ضربے چلائے گا جس پہ لئیں، تیرا ضربے چلائے گا جس پر لئیں۔ آخری بار میں چوم لوں وہ گلا، آخری بار میں چوم لوں وہ گلا، میرے بچوں میری آخری رات ہے۔ جن کو کھانا کھلاتا تھا جا کر علی، ان کا میرے علاوہ نہیں ہے کوئی۔ جن یتیموں کو کھانا کھلاتا علی، ان کا میرے علاوہ نہیں ہے کوئی۔ تم خیال یتیموں کا رکھنا حسن، تم خیال یتیموں کا رکھنا حسن۔ بیٹھنا ساتھ جب یاد آئے میری، کل سے دوں گا انہیں کیسے میں حوصلہ، کل سے دوں گا انہیں کیسے میں حوصلہ۔ میرے بچوں میری آخری رات ہے۔ گھر میں کوہرام تھا جب علی نے کہا، میرے بچوں میری آخری رات ہے۔